बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह बहरान में आऊँ मैं तव्हांजी मेज़बान तहरीमा नज़ीर। यकीनन पंहिंजे सुबुह जो आगाज़ ख़ूबसूरत अंदाज़ सां कयो हूंदो, कंहिं ख़ासि उते अलाह साईं जो ज़िक्र करे पंहिंजे सुबुह जो आगाज़ कयो हूंदो, या बहितरीन तरीक़े सां पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिले। लेकिन मुंहिंजी पहिरीं भेणियूं आहिनि हींअर पंहिंजो कम जी रूटीन में लॻी वियूं हूंदियूं, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ॿारनि खे वॾो टास्क हूंदो आहे सुबुह जो उथारण। ऐं अॼुकल्ह त ॿार थोरा सीरियस बि थी विया आहिनि एतिरे मोकिलनि खां पोइ, पर वरी वापसि वरी उहो जेकी कोरोना जी लहर उथी आहे उन शेड्यूल जे हवाले सां बि डिस्टर्बेंस ख़ौफ़ पैदा थिए थो। त अलाह न करे त वापसि जेके स्कूल्स जी रूटीन्स आहिनि वरी बंदि न थी वञनि। हिकिड़ी सुबुह जो सवेरे उथणु हिकिड़ी त रिस्क में असांखे बरक़त बि मिलंदी आहे, ऐं हिकिड़े असांजी रूटीन बि सॼो ॾींहुं सुठी हूंदी आहे। इंसानु पाण खे बूस्टअप फील कंदो आहे, एनर्जेटिक फील कंदो आहे, अगरि सुबुह जो सवेरे थिए। तव्हां यकीन नोट कयो हूंदो त जंहिं ॾींहुं तव्हांजो वीकेंड हूंदो, थोरो लेट उथंदव त तबियत में थोरी बदमिज़ाजी हूंदी आहे या अनविलिंगनेस हूंदी आहे। उहा छा त असां लेट इलाही उथंदा आहियूं। जंहिंखे रूटीन खे आदत हूंदी आहे त सवेरे उथण जी, त उन जी पंहिंजी रूटीन उन जॻह ते फिक्स हूंदी आहे। त कोशिशि कंदा कयो वीकेंड ते बि थोरो सवेरे उथो, हीअं न त 2-3 वॼे उथी करे पंहिंजो वीकेंड सुम्हण में ज़ाया कयो। ऐं इंसानु पंहिंजो चवंदो आहे त का न का चेंजिंग हुजे। चेंजिंग तव्हांखे जेको आहे इन्वायरमेंट जे हवाले सां, मिज़ाज जे हवाले सां, ऐं इन्वायरमेंट जी मूं जीअं ॻाल्हि कई त इन्वायरमेंट जे पहिरीं चेंजिंग असां पंहिंजे घर खां स्टार्ट करे सघूं था, पंहिंजे रूम खां स्टार्ट करे सघूं था। त पोइ पहिरियों बि चयो था अगरि टेबल हिकिड़ी जॻह ते पई आहे तव्हांजी साइड टेबल, त खणी करे ॿी जॻह ते रखो। थोरो फिज़िकली जेको आहे असांखे ऐं मेंटली जेको असांखे स्ट्रेस रिलीज़ करण जे लाइ इहे थोरी नंढी नंढियूं एक्टिविटीज़ करणियूं पवंदियूं। ऐं नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जिते गर्मी जी शिदत आहिस्ता 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 वधंदी बि वञे, उन हवाले सां असांखे पहिरियों ई तयारु थियणो घुरिजे। इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां जेको आहे ग़ैर ज़रूरी तरीक़े सां जेको आहे बिजली जो तव्हां जेको इस्तेमालु कयो, प्रॉपर तरीक़े सां पंहिंजी जेके हवाले सां जेके लीगल तरीक़ा आहिनि उन हवाले सां पंहिंजो लाइट्स वग़ैरह जो ख़र्चु घटि करण लाइ, ऐं ॿी जेके फर्दर जेके आहिनि असांखे टेक्नोलॉजी जो नेमतूं मिलियल आहिनि उन जो यूज़ कयो। ऐं कोशिशि कंदा कयो त ॿियनि जी बि हेल्प करण लाइ। जीअं पहिरियों बि ॻाल्हि कई त अगरि गर्मी आहे, दरवाज़े ते अगरि तव्हांजो कोई ख़ासि हुते ॾिसो त कंहिं न कंहिं घिटी में, कंहिं न कंहिं पाड़े में को न को मज़दूर या कंहिं जाइ जो कमु ज़रूरु थींदो हूंदो आहे। त उहो मज़दूर जेको हूंदो आहे करे करे दरवाज़ो खटकाए को पाणी घुरंदो आहे, त अक्सर तौर ते माण्हू छा चवंदा आहिनि अच्छा सभु कुझु हूंदे बि चवंदा आहिनि असां वटि पाणी कोन्हे। त इहो वॾी जेको आहे ग़ैर इख़लाक़ी बि आहे। ऐं इंसान जी अगरि मदद कोन कंदो ख़ासि तौर ते अहिड़े सीज़न्स में, त ॾिसो असांखे अगरि कमु हिन दुनिया में असां आया छा जे लाइ, हिकिड़े सवाबु कमाइण लाइ। इहे सभु शयूं जेके आहिनि असांजे सवाब जे हिसाब सां, पंहिंजी सुठी गुड हैबिट्स जे हिसाब सां, भई ख़ासि पंहिंजे ॿारनि खे तरबियत जे हिसाब सां इहे बहितर आहिनि। कोशिशि कंदा कयो अगरि दरवाज़े ते कोई पाणी घुरणु अचे त उनखे पाणी ज़रूरु ॾींदा कयो। ऐं जी तनाज़े असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि, पंहिंजे लाइफ जे हवाले सां, पंहिंजे करियर जे हवाले सां, ऐं पंहिंजी फील्ड जे हवाले सां असांखे अवेयरनेस ॾींदा आहिनि। ऐं जेके बि करंट इशूज़ आहिनि, जीअं अॼुकल्ह त करंट इशूज़ तव्हांखे ख़बर आहे त वरी ॿीहर कोरोना जे हवाले सां वरी लहर थी आहे, उन हवाले सां बि मज़ीद डिस्कस थींदी। त उन हवाले सां जेके कीअं ॾिसंदा आहिनि। अचो त नाज़रीन तव्हां असांखे भलीकार कंदासीं पाण जेके आहिनि बहितरीनु बिज़नेसमैन आहिनि ऐं CEO आहिनि हिकिड़े कुरियर कंपनी जा, ऐं माशाल्लाह जेके आहिनि असिस्टेंट गवर्नर जेके रोटी क्लब जा बि। मूंखे इलाही ख़ुशी थी थिए अहिड़ा ख़ासि होते आहिनि जेके ख़िदमत ख़ल्क़ करण लाइ सोचींदा आहिनि, हिकिड़ो बहितर भलाई जो कमु करण लाइ सोचींदा आहिनि। छा सोच हूंदी आहे, छा विजन हूंदा आहिनि। न त अॼुकल्ह हर कोई जेको पंहिंजे लाइ पाण फर्स्ट प्रायोरिटी ते पंहिंजे लाइ सोचींदा आहिनि। अचो त नाज़रीन उन्हनि खे असां भलीकार कंदासीं। मोहम्मद हनीफ़ ख़ान तव्हांखे भलीकार। कैसे हैं आप? ठीक है, जी बिल्कुल ठीक है। आप खैरियत से हैं? ठीक बिल्कुल ठीक ठाक। आप जो है सुबह सुबह आप कराची से आए हैं, हैदराबाद आए हैं, कैसा लगा? है जनाब, बिल्कुल बहुत अच्छा लगा। और पहले तो आपका बहुत शुक्रिया, मेहरान टीवी का बहुत शुक्रिया, और ग़ुलाम नबी मोराई साहब मेरे पड़ोसी हैं कराची में। आपका मेहरान टीवी का ऑफिस और मेरा ऑफिस एक ही फ्लोर पे है कराची में, सही अच्छा। तो उनका बहुत शुक्रिया, आपकी टीम का बहुत शुक्रिया। और कराची से आने में अच्छा लगा कि सुबह फजर के वक्त उठ के आराम से नमाज़ पढ़ के हम इधर आ गए, तो बहुत अच्छा तजुर्बा रहा। और आपका बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू वेरी और मच। जल्दी उठना सारे दिन को इजी कर देता है वैसे भी। और जल्दी उठना वैसे भी इस्लाम के तहत तो जो इस्लामी बिल्कुल तालीमात है उसमें तो वैसे भी फजर की नमाज़ पढ़ना ज़रूरी है। लेकिन आजकल हम बस बिज़नेस में, कारोबार में और बहुत सारी सोशल एक्टिविटीज़ में रात के 2-3 बजे सोते हैं, तो फजर की नमाज़ कज़ा हो जाती है। होना नहीं चाहिए। अर्ली ईशा के बाद अगर बंदा सो जाए और सुबह उठे, तो एक तो सेहत भी ठीक रहती है, इंसान खुद फिट रहता है,
تو لہٰذا میرا خیال یہ ہے کہ صبح کی اٹھنے صبح کی کی روٹین جو ہے وہ سب سے بیسٹ سب چیز سے بیسٹ چیز ہے. چاہے آپ کے ساتھ ہمارے ساتھ ایک اور بھی گیسٹ ہے, وہ بھی خود بہترین جو کہ بزنس مین ہے, اور لاسٹ ٹائم بھی ہمارے پروگرام میں شامل تھے. مجھے خوشی تھی وری بihar اسائیں پروگرام میں آیا न त ناظرین उन्हनि खे ख़ासि मीरपुर ख़ासि खां आहिनि, ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि में रोड रस्तनि ते जेको ॾिसो केतिरी ग्रीनरी आहे, केतिरी वॾी वारियूं, उन्हनि जी छा फीलिंग्स हुई सुबुह सुबुह सां हिकु उन्हनि खां पुछंदासीं, उनखे वेलकम कंदासीं. धनराज तव्हांखे भलीकार कंदमि. ऐं प्रोग्राम सुबुह में में कीअं ठीकु आहे? फर्स्ट क्लास अलाए आसान, शुक्र आहे. तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाकु. कीअं लॻो सुबुह जो इहो सॼो सुबुह सफ़र? जो उथणु मुंहिंजो रूटीन आहे ऐं तमामु सुठो लॻंदो आहे. मां त ऑब्ज़र्व कयो आहे त सुबुह जो जेको अर्ली आउं उथां थो त मुंहिंजो सॼो ॾींहुं बहितरीनु गुज़रे थो, बजाए जॾहिं तव्हांजी ॻाल्हि त वीकेंड ते असां लेट उथंदा आहियूं त असांजो सॼो ॾींहुं डिस्टर्ब रहंदो आहे. बाक़ी तव्हांजी ॻाल्हि सही रही. ऐं पर सुबुह जो उथी जॾहिं अॼु ट्रैवल कयो त असांजो जेको रोड ठहियलु आहे मीरपुर खां हैदराबाद तमामु ख़ूबसूरत आहे. उन ते काफ़ी सारी ग्रीनरी आहे जेको एनवायरनमेंट खे तमामु बहितर करे थी. ऐं रिसेंटली कुझु वक़्तु अॻु असां वटि फ्लावर शो बि लॻल हो, 63 इयर्स थी विया आहिनि फ्लावर शो खे कंटिन्यूस, 63 सालनि खां उहो लॻे पियो. त उनमें बि मुख़्तलिफ़ सारा फ्लावर्स ऐं प्लांट्स हुआ, जंहिंजे करे बि असांजे शहर जो एनवायरनमेंट कुझु बहितर नज़र आयो पिए. अच्छा, इहे अहिड़ी तरह जी एक्टिविटीज़ हुजणु घुरिजनि. हिकु त सोसाइटी में पार्क्स, हेल्दी एक्टिविटीज़, इवेंट्स, चाहे हू ऑर्गेनाइज़र असांजे म्यूज़िक जे हवाले सां कंसर्ट हुजे, चाहे उहो असांजे नेचर जे हवाले सां हुजे, उन सां इंसानु जेको फ्रस्ट्रेशन ऐं ॿी जेकी गैर एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में इन्वॉल्व कोन थींदो आहे. ऐं हीअ जेके फ्लावर फेस्टिवल जेके बि जॻह जॻह ते मेला थिया, ॿारनि लाइ हिकिड़ी सुठी गैदरिंग हुई, पेरेंट्स लाइ हिकिड़ी सुठी गैदरिंग, ॿारनि लाइ नॉलेज में इज़ाफ़ो थियो त गुलनि जा रंग ख़बर पिया उन्हनि खे, गुलनि जा नाला ख़बर पिया, असांजे सिंध में कहिड़ा कहिड़ा गुल थियनि था, या असांजे मुल्क में. बाक़ी बहितर इहा एक्टिविटीज़ काफ़ी सुठो आहे, हर कोई जेको इन हवाले सां सोचे थो. अच्छा मां तव्हां वरी वापसि ईंदमि. आप माशाल्लाह आपका भी बहुत एक्सपीरियंस है इसके हवाले से. आपने ये क्यों सोचा कि आप एक बिजनेसमैन ही बने, या कुछ आप जॉब भी कर सकते थे, या एक 9 to 8 वाली रूटीन पे भी वो बैग उठाया फिर चले, फिर टिफिन लिया, फिर वापस घर जा सकते थे? देखें जी, मेरा ताल्लुक़ एक मार्शल फैमिली से, मैं कोहट से मेरा ताल्लुक़ है, मेरी पूरी फैमिली फ़ौज में, और मेरे वाले साहब फ़ौजी अफसर थे, तो उनकी ख्वाहिश थी कि मैं फ़ौजी अफसर बन जाऊँ. अच्छा. लेकिन मुझे शौक़ नहीं था, मुझे शुरू से शौक़ था कि मैं जो है वो बिज़नेस में आऊँ. अल्हम्दुलिल्लाह मैंने TCS से स्टार्ट किया था, कोरियर कंपनी से, और एक अच्छी पोस्ट पे मैंने TCS छोड़ के 1999 में अपनी कंपनी बना ली थी. तो कंपनी बनाने के बाद आज 20-22 साल के सफ़र के बाद मुझे एहसास होता है कि मेरा बिज़नेस का जो डिसीजन था वो बहुत अच्छा था. इंसान इंडिपेंडेंट भी होता है और अल्लाह पाक उसमें बरकत भी देता है, क्योंकि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत है तिजारत. तो तिजारत में बेहतरी है अगर आपकी तिजारत सही मायनों में, सही नीयत से और सही पैराए में शुरू की जाए, तो अल्लाह पाक उसमें बहुत बरकत देता है. आज हम एक छोटी सी कंपनी से एक बड़ी कंपनी बन गए. आज अल्हम्दुलिल्लाह आपके पास सिंध बलूचिस्तान में जो सुई गैस के बिल की डिलीवरी है उसमें हमारा बड़ा स्टेक है, PTCL की बिल डिलीवरी में हमारा बड़ा स्टेक है, कराची में जो KE की बिल डिलीवरी होती है उसमें हमारा बड़ा स्टेक है. अच्छा, मतलब देखें ना कि काफ़ी बहुत खास तौर से यूथ जो है हमारी, आप देखें तो हमेशा जॉब के पीछे पड़ी होती है, चाहे वो हमारे खास तौर से गवर्नमेंट जॉब के हवाले से CSS करें या कोई और फर्दर एग्जाम्स होते हैं, NCS के, PCS, IBM के. मतलब जॉब ही क्यों उनको लगता है कि हमारी ज़रूरत? तव्हां को पुछणु चाहींदुमि त छो लॻंदो आहे अॼुकल्ह यूथ खे चवंदा जॉब ही सभु कुझु सही आहे, बिज़नेस करणु जेको आहे, या त चङे बल्क अमाउंट में इन्वेस्टमेंट खपे थी, को सॻड़ो सुठो एसेट खपे थो, या ज़बरदस्त क़िस्म जो को कैपिटल खपे थो, के नंढे पैमाने ते असां को बि बिज़नेस स्टार्ट नथा करे सघूं, थोरी इहा बि क्यूरी हूंदी आहे. इहो एक्चुअल में छा आहे, जेके लग्ज़री खे प्रिफर कनि था ऐं पंहिंजे एफर्ट्स खे वैल्यू नथा ॾियनि, पंहिंजी क़ाबिलियत खे ज़ाहिर नथा करे सघनि, उहे बिज़नेस खे छॾे नौकिरी जे पोयां, जॉब जे पोयां ईज़ी मक़सदु एक्सेस चूज़ कंदा. बजाए अगरि माण्हू नंढे पैमाने ते ॾिसो, बिज़नेस शुरू करण लाइ भले तव्हांखे इनिशियली स्टेज ते थोरो प्रॉब्लम ज़रूरु थींदो, नंढे पैमाने ते तव्हांजी थोरी इनकम हूंदी, पर उनमें ग्रोथ जा चांसिस वॾा हूंदा आहिनि. अगरि बजाए नौकिरी खे चूज़ करण जे, गवर्नमेंट ते डिपेंड करण जे, अगरि माण्हू पंहिंजा क़ाबिलियत ज़ाहिर करे, पंहिंजा एफर्ट्स वठे, पंहिंजी सलाहियतूं ज़ाहिर करे, ऐं लाज़मी न आहे त तव्हांखे उन लाइ ह्यूज अमाउंट खपे, तव्हां पंहिंजी सलाहियत ज़ाहिर करो, पाण सां गॾु पंहिंजी यूथ अटैच करो. तव्हां लाज़मी न आहे अकेलो रोड में माण्हू थकी बि पवंदो आहे, उनमें प्रॉब्लम बि क्रिएट थी सघंदा,
पर तव्हां जॾहिं 4 दोस्त आहियो, 5 दोस्त आहियो, 10 दोस्त आहियो, अगरि गॾिजी थोरे पैमाने ते नंढो नंढो बिज़नेस स्टार्ट कयो था त सही तव्हांखे पंहिंजी सपोर्ट मिलंदी हिक ॿिए जी, ऐं गॾिजी वरी तव्हां तमामु घणी ग्रोथ ॾेई सघो था। सही बजाए इन जे त सिंगल ई तव्हां करियो। ॾिसो, रोज़ी पर्सनल बिज़नेस करण में तव्हां जॉब ॿियनि खे बि ॾेई सघो था, सही बिल्कुल बजाए इन जे तव्हां ॿिए खां रोज़गार वठो, ऐं गॾिजी कमु करण में बरकत हूंदी बरकत आहे। है बाकी लीडरशिप जेकी बेहतरीन अगर हाँ। स्टार्ट थी थी तो सक्सेस मिलती ही विद्या। आपसे मैं ये सेम क्वेश्चन करूंगी, यूथ को क्यों इस तरह होता है कि भाई हमें जॉब ही मिलनी चाहिए? हम इतनी तैयारी करते हैं, 4 साल 5 साल CSS की तैयारी करते हैं, उसके बाद भी बावजूद डिसहार्ट होके कभी कोई ऐसा नहीं करना चाहेगा कि मैं कोई छोटा सा एक शॉप ही खोल लूँ या कोई ऐसा कारोबार करूँ जैसे आपने ये कुरियर सर्विस का आगाज़ किया, और इस हवाले से आपको नॉलेज भी, तो क्या कहेंगे यूथ के लिए? यूथ को तो मैं एडवाइस करूंगा, बेसिकली एंटरप्रेन्योरशिप बहुत अच्छी चीज़ है। हम रोटेरियन हैं और हम समझते हैं कि रोटरी जो है दुनिया की सबसे बड़ी एंटरप्राइजेज है, बिगेस्ट एंटरप्राइजेज ऑफ द वर्ल्ड है, और हर तरफ जाना चाहिए। अगर सारे लोग बिजनेस करेंगे तो फिर आपका माशरे का निज़ाम भी नहीं चल सकता। अगर ये टीवी चैनल पे आपके मुलाजमीन ना हो, तो आपको सपोर्टिव ना हो और आपके लिए हेल्पर्स ना हो, तो भी आप काम नहीं कर सकती। तो अल्लाह का एक निज़ाम है, लेकिन तिजारत जो है वो बाबरकत चीज़ है। इस तरीके से जो गवर्नमेंट की जॉब्स हैं उनके ऊपर भी लोग जाते हैं, क्योंकि कुछ लोगों का माइंड सेट होता है कि जी मुझे फुल टाइम काम नहीं करना। बिज़नेस जो है ये फुल टाइम जॉब है। आप आधी रात को भी अपने बिज़नेस के लिए काम कर रहे होते हैं, सुबह भी कर रहे होते हैं, आप वेकेशंस पे होते हैं तो भी आप अपने बिज़नेस के लिए काम कर रहे होते हैं। लेकिन जो जॉब्स हैं, जो अच्छे लेवल की जॉब हैं या छोटे लेवल की जॉब हैं, उसमें लोगों का माइंड सेट ये होता है कि 9 to 5 नौकरी करनी है, 5 बजे के बाद कुछ नहीं करना, अपने घर चले जाना। अब चले वो जॉब्स भी तो अवेलेबल होनी चाहिए ना, अब जॉब सेटिस्फिकेशन भी तो नहीं होती किसी को। बेसिकली ये तो एक बहुत बड़ा ड्रॉबैक है हमारे मुल्क में। ये सबसे बड़ा ड्रॉबैक है कि नौकरियां जो हैं वो सिफारिश से मिलती हैं, अकरबा परवरी से मिलती हैं। यहाँ पे मेरिट नहीं देखा जाता, यहाँ पे लोगों की काबिलियत के मुताबिक उनको जॉब्स नहीं दी जाती हैं। बड़े बड़े मुल्कों में अगर आप जाती हैं तो वहाँ ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स हैं, वहाँ लोगों के अपने जो हाई स्कूल के डिवीजन्स है वो अलग हो जाते हैं। उनको पता होता है मैंने बिज़नेस में जाना है, मैंने कॉमर्स में जाना है, मैंने नौकरी पे जाना है, मैंने बिज़नेस पे जाना है। कोई ना कोई उनको फील्ड जो है वो हाई स्कूल से मिल जाती है, और उसी के मुताबिक वो अपनी लाइफ को डिसाइड करके आगे चल रहे होते हैं। यहाँ कोई ऐसा सिस्टम नहीं है। सही। यहाँ लोग कारोबार में आते हैं, कारोबार फ्लॉप हो जाता है, नौकरी करते हैं, नौकरी में फ्लॉप हो जाता है, सारी ज़िंदगी उनकी फ्लॉप हो जाती अच्छा वाकई अच्छा जरा तव्हां को पुछण चाहियां, तव्हां बि हिकिड़ा बिज़नेसमैन आहियो, सोशल वर्कर बि आहियो, त कारोबार फ्लॉप थियण जी सूरत छा हूंदी आहे? पहिरियों फर्स्ट रिक्वेस्ट में छा हूंदो आहे? छा टाइम न ॾियणु हूंदो आहे या उस न ॾियण जी कहिड़ी रीज़न छा हूंदी? कारोबार फ्लॉप थियण जा काफ़ी रीज़न थी सघंदा। उनमें टाइम त मस्ट खपे, टाइम खां अलावा उनजी प्लानिंग ज़रूरु खपे। तव्हां जेको बि कारोबार करो था, लाज़मी आहे उन कारोबार जी मार्केट में डिमांड हुजणु खपे, ज़रूरत हुजणु खपे। पहिरीं मार्केट जी डिमांड ऐं ज़रूरत खे ॾिसी करे सम्झी करे पोइ उन कारोबार में हथ विझे। बजाए अगरि मां ॾिसां पियो त अॻिलो को कमु करे पियो ऐं उहो सुठो हिकिड़ो बिज़नेसमैन आहे, त असां सिर्फ़ु इहो उनजो फ्रंट फेस लुक ॾिसंदा आहियूं, बैक एंड ते कान ॾिसंदा आहियूं त उनजे पोयां केतिरो एफर्ट्स कया आहिनि, केतिरी महिनत कई आहे, उनजे पोयां केतिरी उनजी वर्किंग आहे। उहे सभु शयूं असां इग्नोर करे सिर्फ़ु उनजो फ्रंट लुक ॾिसंदा आहियूं। त इन लाइ ज़रूरी आहे त पूरी उनजी फिज़िबिलिटी वठिजे, बैक ते उनजी पूरी स्टडी कजे ऐं मार्केट डिमांड्स ऐं रिक्वायरमेंट्स खे ॾिसी करे पोइ कंहिं बि इनिशिएट ते अचे, बजाए इनखे कि कंहिंजो हिकिड़ो लुक फेस लुक ॾिसी ऐं तव्हां इन थी वञो। सही सही। अच्छा मोहम्मद हनी साहब, आपके पास होंगे दोबारा। अच्छा, इस हवाले से, इस एक्सपीरियंस के हवाले से हमारे पास कोर्स भी अवेलेबल है, HR के कोर्स है, HR मैनेजमेंट कोर्स है, बड़ी बड़ी डिग्रीज अवेलेबिलिटी होती हैं। क्या इस बिज़नेस को स्टार्ट करने के लिए तालीम सबसे ज़्यादा मतलब बेसिक चीज़ हो सकती है? आप देखते हैं कि अनएजुकेटेड पर्सन भी होते हैं, वो इतनी मंजिल हासिल कर लेते हैं अपने बिज़नेस में, ये क्या चीज़ है, इस पर आप क्या कहेंगे? देखें, अल्लाह पाक का निज़ाम है, फॉर्चून भी तो एक चीज़ है, किस्मत भी अल्लाह पाक ने लिखी हुई होती है, फॉर्चून है। बिज़नेस के लिए प्रॉपर बिज़नेस फिजिबिलिटी का होना ज़रूरी है, और आजकल बड़ी बड़ी फर्म जो है वो कंसल्टेंसी देती हैं, और उनकी कोशिश होती है कि अगर आप उनको कोई आइडिया देते हैं कि मैंने जी ये फ्लावर्स का बिज़नेस शुरू करना है, तो आपको पूरी फिजिबिलिटी बना के देते हैं। और सबसे बड़ा जो ड्रॉबैक होता है, जो मैंने उमूमन देखा है कि जो छोटा कारोबारी तबका होता है वो क्यों फ्लॉप हो जाता है? फ्लॉप इसलिए हो जाता है कि आपको अच्छे कारोबार करने के लिए एक प्रॉपर फिजिबिलिटी की ज़रूरत है। वो फिजिबिलिटी जब आप बनवा लेते हैं तो आपको उसकी
बैकअप पे जो है ना आपको इतना फंड रिक्वायर होता है। तो होता ये है कि कुछ लोग तो फंड की जो है वो शॉर्टेज हो जाती है, कारोबार बीच में टूट जाता है, आपके पास पैसा नहीं होता, आप आगे उधार ले लेते हैं और उधार भी फंस जाता है, तो उसके बाद जो है ना वो आपका बिजनेस, जो छोटा सा बिजनेस है, वो इनिशियल बेसिस पे कोलैप्स हो जाता है। अच्छा कारोबार करने के लिए तो ज़रूरी है कि आपका माइंडसेट क्लियर हो, आपकी फिजिबिलिटी मौजूद हो, आपकी कंसल्टेंसी जो जिसने भी की है वो उसको प्रॉपर तरीके से आपने टाइम रखा हो कि मैंने 1 साल में बढ़ना है, 2 साल में बढ़ना है, 3 साल में। अब हमारी शरीयत भी ये कहती है, और हमारे यहाँ पे धनराज बैठे हुए हैं, इनके तो मज़हब का हिस्सा है कि पहला साल जो है आपने सोचना ही नहीं है कि कोई कारोबार में फ़ायदा होगा, दूसरा साल आपने ब्रेक इवन पे करना है, तीसरे साल में आके आपने फ़ायदा उठाना है। तो अगर तीसरे साल में फ़ायदा उठाना है तो इतना बजट और इतना पैसा आपके पास सेफ होना चाहिए, बैकअप पे होना चाहिए कि आप अपने कारोबार को चला सकें। वाकई त अक्सर तो हुते उहे ॾिठो आहे त पहिरीं फर्स्ट इनकम ते ई उहो यूटिलाइज़ करे वठंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि हाय घोड़ा असां छो एतिरो वॾो ख़र्चो कयोसीं, चाहे वो स्कूल जे हवाले सां हुजे, चाहे वो प्राइवेट कोई बि इंटरप्रिनेशन कोई शॉप या कुझु हवाले हुजे, काफ़ी हिंदे क्लैप्स अचनि था। यकीनन अॼु हिननि जी मौजूदगी में काफ़ी सारो अवेयरनेस ॿुधो था आख़िर बिज़नेस कहिड़े टाइप या कहिड़ी तरीक़े सां करणु घुरिजे। पर नाज़रीन हीअं वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ब्रेकअप कंटिन्यू कंदासीं, कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022825 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ॾिसो त हमेशह असां कोई जीअं ॿीहर वरी उहा ॻाल्हि कंदमि त बिज़नेस जे हवाले सां या एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां हर कोई यूथ करे करे सोचंदो आहे त जेको सोचंदा आहिनि उन हवाले सां सोचंदा आहिनि त बाबा वाकई असांखे चलो ठीकु आहे जॉब्स नथी थिए, सडनली माना काफ़ी मोस्टली हिकिड़ी क्यू में हलणु, जीअं चवंदा आहिनि त अगरि कंहिं हिकिड़ी यूनिवर्सिटी में एडमिशन वठी आहे त आउं बि जेको आहे यूनिवर्सिटी में एडमिशन वठंदमि, पोइ वरी बाद में डिपार्टमेंट्स जी सिलेक्शन थींदी आहे त कंहिं तव्हांजे सुठे फ्रेंड्स जेके हिकिड़े डिपार्टमेंट में एडमिशन वरिती आहे त पोइ हिकिड़ी विलिंगनेस थींदी आहे त आउं बि जेका अच्छा पाण खे उहा एबिलिटी हुजे ई न हुजे, तव्हां अगरि केमिस्ट्री डिपार्टमेंट जे लाइ हुजो ई न, ऐं तव्हां ज़ोलॉजी में वरी एक्सपर्टीज़ आहिनि, तव्हां खां केमिस्ट्री में वरी हूंदा सींदा जेके फॉर्मूला करे को ब्लास्ट ई कंदो, त कोशिशि कंदा कयो जेकी शइ तव्हांजे एसिस में हुजे, जीअं हिननि ॿुधायो त कंहिंखे गाइडेंस वठणु। अच्छा एजुकेशन की जब से हमने बात की, अच्छा वाकई हर चीज़ में कोई भी अगर हम पढ़े लिखे नहीं होते तो चीज़ को अलग नज़रिए से देखते हैं, पढ़ा लिखा होना एक बड़ी नेमत होती है हर चीज़ में। आपकी एजुकेशन आप अपने बताओ। हाँ देखें जी, मैं बेसिकली तो बिजनेसमैन हूँ, लेकिन मैं लॉ ग्रेजुएट हूँ और सिंध हाई कोर्ट का लाइफ टाइम मेंबर हूँ। अच्छा माशाअल्लाह। और कॉमर्स ग्रेजुएट हूँ, और अल्हम्दुलिल्लाह एजुकेशन के हवाले से हम बहुत ज़्यादा काम करते हैं। लिटरेसी पे हम वैसे बहुत काम करते हैं। मेरा ताल्लुक़ जो है वो रोटरी क्लब कराची बेस है, और अभी हमने 2017-18 में एक पाकिस्तान नेवी के साथ MOU साइन करके बच्चों के लिए स्कूल बनाया। माशाअल्लाह। ज़मीन जो है वो हमें नेवी ने दी और हमने उसके ऊपर पूरी बिल्डिंग खड़ी की, और नेवी के साथ MOU साइन किया कि जो गरीबों के बच्चे हैं मनोड़ा में, वो नेवी के बच्चों के साथ उनको अलाउ करेंगे। माशाअल्लाह। तो आज माशाल्लाह वहाँ पे 350-400 बच्चे पढ़ते हैं, और एजुकेशन पे हमारा फोकस हमेशा से रहा है कि अच्छी तालीम जो है अच्छा माशरा बनाती है। अच्छा अब मैं एक सवाल मेरे जवाब पे एकदम से आपके एजुकेशन के हवाले से आया जो आजकल बहुत ज़्यादा नज़र आ रही है, इवन कि उस क्यू में मैं भी शामिल हूँ। हम फील्ड्स क्यों चेंज करते हैं, हमें सर्टिफिकेशन क्यों नहीं मिलती? जैसे आपने माशाल्लाह LLB भी की और आपने ई कॉमर्स में भी अपने मास्टर्स वगैरह किए, हम फील्ड क्यों इस चीज़ पे हम सेटिस्फाई क्यों नहीं होते? पहले के दौर में जैसे आप देखते थे तो डॉक्टर बनाए तो डॉक्टर ही बनेंगे, उसी फील्ड में जाएंगे, इंजीनियर है सिविल इंजीनियर या टेक्निकल इंजीनियर उसी फील्ड में ही जाएंगे। अब क्यों इस तरह हो रहा है इतना? बेसिकली हम तो, मैं अगर अपनी बात करूं तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह आई एम अ सेटल्ड बिजनेसमैन, तो मेरे पास तो टाइम था, तो मैंने LLB करके बाहर की सियासत की वजह से और दोस्तों की वजह से और सोशल नेटवर्किंग की वजह से हमने LLB करके कि हमने सियासत करनी है, पॉलिटिक्स करनी है, तो उस हवाले से हमने कर लिया। लेकिन अगर एक नॉर्मल आदमी के लिए, हमारी आवाम के लिए, सिंध के आवाम के लिए, तो मेरा मैसेज होगा कि वो जो फील्ड फोकस करते हैं उसी पे उनको एजुकेशन करनी चाहिए। वही बात है, वैसी एक ही चीज़ पे उनको फोकस करना चाहिए। लेकिन अब आप ये भी देखें कि हमारे बहुत सारे दोस्त हैं, जैसे हमारे रोटरी में डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट हैं, वो डॉक्टर हैं, MBBS डॉक्टर हैं, लेकिन उन्होंने आगे जो है वो मुकाबले का इम्तिहान CSS करके आज वो चीफ कमिश्नर इनकम टैक्स लगे। सही ठीक है, अपॉर्चुनिटीज़ तो अवेल करनी चाहिए, इसमें तो कोई शक नहीं है, लेकिन आपको आपकी अपनी जो एक एजुकेशन है
उससे बेहतर अपॉर्चुनिटी मिले तो उसको अवेल करना चाहिए। सही सही धना तव्हां छा चवणु चाहियो तव्हांजी मशहूरु तव्हांजी क्वालिफिकेशन छा आहे? मुंहिंजी एग्रीकल्चर में ग्रेजुएशन थियल आहे। अच्छा तव्हांजी एग्रीकल्चर में जी कहिड़े हा, दफ़ा? ऐं LLB बि कयल आहे। माशाल्लाह त ॿ असां त वरी मूंखे ॻाल्हि सियासत जे इंट्रस्ट जे हवाले सां सोशल नेटवर्किंग जे हिसाब सां, पर मुंहिंजो जेको बिज़नेस आहे उहो बि एग्रीकल्चर रिलेटेड आहे। मुंहिंजो फर्टिलाइज़र सीड ऐं पेस्टिसाइड जो बिज़नेस आहे ऐं फैमिली जो इहो बिज़नेस रहियो। मुंहिंजो इंट्रस्ट हुन में घणो रहियो त मूं इन करे एग्रीकल्चर ग्रेजुएशन कई ऐं अॼु मां ॾिसां थो त इन में आउं वधीक कामयाबु आहियां बजाए अगरि ॿियो को कमु करियां या ॿी का फील्ड सिलेक्ट करियां त शायदि आउं एतिरो कामयाबु न मतलब थियां। तव्हां पंहिंजी डिग्री जो बहितरीन तरीक़े सां डिग्री जो यूटिलाइज़ करे प्रॉपर सघो था ऐं proper। इंट्रस्ट बि मुंहिंजो बेसिकली छो त फैमिली बिज़नेस ई हुयो एग्रीकल्चर सां हो त इंट्रस्ट बि हुन में हो त उन एजुकेशन मूंखे तमामु वधीक फ़ाइदो ॾिनो ऐं मुंहिंजी ग्रिप तमामु सुठी आहे ऐं फोकस बि तमामु उन बिज़नेस में मुंहिंजो सुठो आहे बजाए ॿी फील्ड माण्हू खणे। असल ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां जंहिंमें तव्हांजी ज़ाती इंट्रस्ट आहे दिलचस्पी आहे अगरि तव्हां उहो फील्ड चूज़ करो था त तव्हांखे ॿियनि खां काफ़ी बहितर कमु करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल अगरि आउं अॼु डॉक्टर हुजां त शायदि ओतिरो उन ते फोकस न थी विया, पर मुंहिंजो इंट्रस्ट एग्रीकल्चर में हो, मूं फील्ड उहा खईं त मुंहिंजो मूंखे जेको नज़र अचे पियो हिकिड़ो कामयाबु आहियां पंहिंजे फील्ड में। अच्छा पर अक्सर तौर ते जेकी बि यूथ उनजी पसंदीदा फील्ड बि मिली वेंदी आहे शायदि सैलरी ऐं इनकम जे हवाले सां पोइ उनजी अनसर्टिफिकेशन ॾाढो अची वेंदी आहे पोइ बि शायदि जेके आहिनि डिफरेंट डिग्रीज़ ये एक सेगमेंट है, बिल्कुल ऐसे ही कि अगर आपको कोई नौकरी मिलती है, आप कोई काम करते हैं और आपकी अर्निंग उस हिसाब से नहीं होती जिस हिसाब से आपने सोचा हुआ है, तो यू विल बी थिंकिंग कि मुझे ये फील्ड अब चेंज कर लेनी चाहिए। लेकिन अगर यकसुई से कोई एक काम किया जाए और उसको बेहतर डेवलप किया जाए तो आप उसको बेहतर कर सकते हैं। पैशन होना चाहिए आदमी। सही बिल्कुल। अच्छा अक्सर तौर ते इहो बि ॿुधण में ईंदो आहे त हमेशह अगरि तव्हां काफ़ी बि जीअं पहिरियों त वक़्तु बि चवंदा आहियो त 101 दफ़ा एक्सपेरिमेंट करे हिकिड़ो बल्ब इजाद थियो थॉमसन एडिसन, पर हाणे जेके अॼु जे वक़्त में एतिरा एक्सपेरिमेंट्स करण लाइ वक़्तु कोन्हे। सभु चवंदा त शायदि असांजो टाइम न ज़ाया थी वञे, बार बार हिकिड़ी शइ खे असां रिपीट नथा करे सघूं। तव्हां छा चवणु चाहींदो आहिनि? न जेसि ताईं कामयाबी नथा मिले तेसि ताईं त कोशिशि करे, पर अॼुकल्ह जी ज़रूरतूं ऐं ख़्वाहिशूं वधी वियूं आहिनि त माण्हू ओतिरो टाइम नथो ॾेई सघे। अगरि एक्सपेरिमेंट में वक़्तु तव्हांजी ॻाल्हि गुज़री वियो त पोइ पंहिंजी सर्वाइव कीअं कंदो। मेन ॻाल्हि आहे त उन वक़्त ऐं अॼु जे वक़्त खे अगरि ॾिठो वञे त वॾो चेंज आहे। अॼु जूं नीड्स अॼु जूं ज़रूरतूं तमामु घणियूं चेंज आहिनि, त उन वक़्तु 100 हिकु करे वियो त 200 बि करे सघे हा, पर अॼु असांजे हिकु ॿिनि एक्सपीरियंस टिनि एक्सपीरियंस खां पोइ बिल्कुलु बैक एंड थी था वञनि, छो त सर्वाइव माण्हू जो करणु ॾुखियो थी थो वञे। सही लाज़मी आहे माण्हू खां इन एक्सपीरियंस खां अलावा ॿिया कम बि आहिनि, ज़रूरतूं लग्ज़रीज़ तमामु वधी वियूं आहिनि, माण्हू उनखे पहुची नथो सघे। अच्छा आपसे यही सेम सवाल, जरूरत ज्यादा क्यों हो गई है आजकल के दौर में? आपको क्या लगता है? पहले भी तो इंसान जो है वही 3 टाइम रोटी खाता था, जॉब पे जाता था, यही इवेंट्स होते थे, शादी मुरादी भी होती थी, सारी कुछ थे। अब क्यों इतना वो फंसे? अब तो शादियों पे भी नहीं जाते, फिर भी कहते हैं कि जरूरतें इंसान की वही रहती है, जरूरतें सॉरी मतलब वक्त के साथ साथ बदलती रहती हैं और तेज हो जाती है। असल बात यह है कि चूंकि इंसान की फितरत में है कि वो किसी एक जगह टिक के नहीं बैठता, वो किसी एक चीज़ पे कभी भी इक्तफा नहीं करता। मैं बिजनेसमैन हूँ, मैंने कोरियर का बिज़नेस किया, फ्रेट का काम है मेरा, इंटरनेशनल बिज़नेस है मेरा, लोकल बिज़नेस है। और मैंने 2-4 साल पहले, जब आपके पास पैसा हो जाएगा, रिज़र्व हो जाएंगे, तो आप कोई बिल्डर का काम शुरू कर देंगे, आप कोई स्टॉक मार्केट में पैसा लगाना शुरू कर देंगे। उसकी वजह यह है कि जब आपका बिज़नेस सेटल हो जाएगा और आपके पास इतना पैसा होगा तो आप लामोहला उसको मूव करेंगे। सही पैसा पड़ा तो नहीं रहेगा, पैसे को तो रोटेट करना है आपने। अब अगर आपके कारोबार में एक पैसे पे एक पैसा मिल रहा है, 100 रुपये पे 100 रुपये का नफ़ा है, और आपको पता है मैंने स्टॉक में पैसा लगाना है, मुझे 100 रुपये पे 1000 रुपये मिल जाएगा तो मैं स्टॉक पे जाऊंगा। और या मुझे कोई कहेगा कि जी ये डिफेंस में प्रॉपर्टी ले लें, ये आपने आज 1 करोड़ रुपए की लेनी है, कल 2 करोड़। चलिए ये तो बड़े थोड़े हाई लेवल पे है हमारी ख्वाहिशात और इनकम के हवाले से एक फैमिली को सपोर्ट बिल्कुल प्रूव करने करके, लेकिन मैं छोटी छोटी ख्वाहिशों से हम पहले स्टार्ट करते हैं कि जैसे कि अब हमारे पास एक बेहतर सेल फोन तो अवेलेबल है, ब्रांड भी है, अच्छा भी है, काम भी करता है, कॉल आती भी है, जाती भी है, बेहतरीन सिग्नल भी है। उससे फिर बाद में एक चीज हासिल हो जाती है, उसके बाद कोई नई चीज आ जाती है, तो फिर हम उसके पीछे क्यों जा रहे हैं? ये कैसे? इंसान की फितरत है, हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले। आप अपने अंदर इस चीज को कितना देखते हैं पर्सनली? मैं पर्सनली देखता हूँ कि अच्छे से अच्छे की ख्वाहिश होती है हमेशा।
آج آپ کے پاس سامسنگ ہے تو آپ کہیں گے کہ سامسنگ آپ نے سامسنگ ہی یوز کرنا ہے تو بہت اچھا سامسنگ ہو. اچھا مطلب وہ اور بھی اچھی کوئی چیز ہے. اچھی صحیح چیز ہونی صحیح. چاہیے. اچھا آپ तव्हां ॿुधाइजो त माना एतिरनि हवाले सां ॿारनि जी तरबियत जे हवाले सां ई अगरि चइजो त असां ॿारनि खे जेको आहे पहिरीं शइ इहा ई सेखारींदो हर शइ जेके आहे तव्हां उन ते पहिरियों शुगर कयो. पेरेंट्स जेकी तव्हांखे शइ कयो वरी हुन ते ज़िद करणु या बहस करणु इहा ई शइ पहिरियों स्टार्ट थींदी आहे असांजी ख़्वाहिशुनि खे या रोकणु ऐं सम्झाइणु करणु. तव्हां छा चवणु चाहींदो? बसि उहो ॿारनि खे त सम्झाइण जे हद ताईं माण्हू काफ़ी कुझु सम्झाए सघे थो, पर ख़्वाहिशूं इंसान जूं तव्हांजी ॻाल्हि जेतिरी अवेलेबिलिटी थी आहे उतिरी ख़्वाहिशूं वधंदियूं रहंदियूं आहिनि. ऐं पहिरीं माण्हू पंहिंजे लाइ सोचींदो आहे, पोइ वरी असांजी फैमिली जॾहिं ठहंदी आहे त पोइ फैमिली लाइ सोचींदो आहे, फैमिली खे वधि खां वधि फैसिलिटेट कयां, वधि खां वधि हुनखे एजुकेशन ते सपोर्ट कयां, वधि खां वधि हुनखे सुठी खां सुठी क्वालिटी एजुकेशन ॾियां या शयूं जेके हुनजी नीड आहे हुनजी बहितर खां बहितर ॾियां. कॉम्पिटिशन डेवलप थी वियो आहे. अगरि इहा असांजो ॿारु आहे का हिकिड़ी नंढी शइ ख़्वाहिश करे थो असां हुनखे वठी ॾींदा, पोइ ॿियो को मुंहिंजो दोस्त ॾिसे थो उन खां बहितर आहे त हू ॿिए दफ़े फरमाइश करे थो मूंखे इन खां बि वधीक बहितर खपे. त ख़्वाहिशूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं वधी वियूं आहिनि. ऐं ख़्वाहिशुनि खे बीट करण लाइ जेके आहिनि इहे ई चैलेंजिस अचनि था, इहे ई मसइला अचनि था, बजाए माण्हू कुझु बहितर करे ख़्वाहिशुनि में ई क़ाबू थी वियो आहे. ख़्वाहिशुनि खे कंट्रोल करणु ॾुखियो बि आहे. वाकई. अच्छा ख़्वाहिशुनि खे कंट्रोल करण लाइ या पूरी करण लाइ असां ग़ैर मुनासिब तरीक़ा या असां लोन वठी वेही रहंदा आहियूं या अहिड़े तरीक़े सां कुझु अन एक्टिविटीज़ जेके आहिनि वरी सिधे पाण ते मथां भार विझी छॾूं, पोइ इंसान जी उथणु वेहणु फ्रस्ट्रेशन्स उहे सभु शयूं चेंज थी वेंदियूं आहिनि, मिज़ाज सॼो चेंज थींदो आहे. पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश पूरी करण लाइ पंहिंजे मथां एॾो बर्डन विझंदा आहियूं. तव्हां त सभु चवंदा त फ़िलहालु आहिस्ता आहिस्ता स्टेप कंदो क़दम खणो, जेकी शइ तव्हांजे वस में आहे उन्ही शइ खे अवेल करे इंजॉय कयो. अच्छा आप माशाल्लाह स्कूल्स के हवाले से बात की, आप लिटरेसी पे बहुत काम कर रहे हैं, क्यों समझ रहे हैं कि ये एजुकेशन देना बच्चों को ज़रूरी है और ये एक बेहतरीन एक सोशल काम भी है, क्या कहते हैं इस हवाले से आप? देखिए एजुकेशन तो बेस है. अगर आपको कम्युनिटी डेवलपमेंट करनी है, आपको अल्लाह ने नवाज दिया है, आपके पास अच्छा पैसा है, धनराज के पास पैसा है, रोटेरियन एक अच्छी एलिट क्लास के लोग होते हैं, जो मिडिल क्लास के लोग हैं वो कम रोटरी में आते हैं. तो जब अल्लाह ताला आपको नवाज देता है तो फिर आपको इसकी कोशिश करनी चाहिए कि कम्युनिटी डेवलपमेंट का काम हो. आपको इसके लिए कोशिश करना चाहिए कि आप अपने माशरे के लिए कुछ काम कर सकें. और अगर आप अपने माशरे के लिए कुछ काम करना चाहते हैं तो अंडर प्रिविलेज को एजुकेशन देना उससे बेहतर कोई काम नहीं. बजाय इसके कि आप, मेरा अपना मानना है कि जैसे मैं मुख्तलिफ़ तंजीमों को देखता हूँ कि वो लोगों को खाना खिलाते हैं, वो बहुत अच्छा अमल है, लेकिन मैं समझता हूँ कि उस खाना खिलाने से बेहतर है कि वो उन लोगों में से, उन ख़ानदानों में से चंद ख़ानदानों को चुन के उनको एक ठेला लगवा दें. सही. कि उनको बाहर किसी से खाना ना खाना पड़े, वो अपना खाना खुद खाएं और अपने बच्चों को भी खुद खाना खिलाएं. बेहतर बेहतर. यकीनन इसी बात को हम और मज़ीद कंटिन्यू करेंगे कि वाकई अगर एक चीज़ मेरी नज़र में भी ये चीज़ बेहतर होती है इस हवाले से, एक इंसान के फ़र्ज को थोड़ा उसके पैरों पर वो खड़ा हो जाए, फिर बाद में वो अपनी चीज़ खुद करे, किसी के हाथ के किसी के सामने वो हाथ ना ऐसे करे. पहले मैं इस बात को कंटिन्यू करेंगे लेकिन एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक के बाद. नाज़रीन ये वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो कार्यक्रम जो असा कर रहे जो वेलकम बैक. नाज़रीन तव्हांजो संजो साथ बि हूंदो प्रोग्राम सब वेरा में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा. जी मोहम्मद हनीफ़ साहब ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि करनि पिया त यकीनन असां जेको आहे कोशिशि कंदा आहियूं त कंहिंखे अखी मानी ॾियणु मानी खाराइण लाइ सवाब जो बि कमु आहे, कंहिं बुखे खे जेको आहे उनजो पेट भरणु. लेकिन अगर तव्हां बल्क फॉर्म में कंहिंजी ख़िदमत ख़ल्क़ कयो था, अगर तव्हां वाकई एतिरे वस वारा आहियो, तव्हांखे एतिरी अलाह साईं या कंहिंजे ग्रुप जे हवाले सां तव्हांखे हिक ॿिए खे मिली करे मदद करे सघो था, त बहितर आहे तव्हां कुझु उन पूरे तरीक़े सां इन्वेस्टिगेशन करे अगर वाकई हू इन शइ जे लाइ ज़रूरतमंद आहे त उनखे सुठो कारोबार खोले ॾेई सघां. अच्छा सोशल वर्क में काफ़ी सारा सेक्टर अचनि था, तालीम जा सेक्टर अचनि था, हेल्थ जा सेक्टर अचनि था, माना हर कोई कोशिशि कंदो आहे त कोई तालीम ते कंहिंजी हेल्प कंदो आहे, कोई हेल्थ जे हवाले सां कंहिंजी हेल्प करे वठंदो आहे, ऐं करियर काउंसलिंग जे हवाले सां बि हिकिड़ी सोशल वर्क इहा बि आहे. तव्हां छा चवणु चाहींदो धनराज इन ॻाल्हि ते करियर काउंसलिंग जे हवाले सां? करियर काउंसलिंग तमामु ज़रूरी आहे ऐं को बि कमु मक़सदु बहितर इहो आहे कंहिंखे बजाए हेल्प करण जे मक़सदु हुनजे फीडिंग करण जे उनखे ट्रेनिंग ॾिनी वञे, उनखे क़ाबिल कयो वञे त हू पंहिंजे लाइ इनकम जनरेट करे ऐं ॿियनि खे सपोर्ट करे. न की हाणे फॉर एग्ज़ाम्पल तव्हां जा ॻाल्हि कई अगरि कंहिंखे अलाह नवाज़ियो आहे हू कंहिं ख़ानदान खे सपोर्ट करे, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां पर मंथ कंहिंजो 5,000 रुपया राशन ॿधी रहियो आहे,
तव्हां हुनखे तव्हां आया त 5,000 रुपए ते बाउंड करे ॾियो, हुनजी हैबिट ठाहे ॾे, ऐं उहो सम्झो सॼो टाइम फज़ूल स्पेंड कंदो, महीने जो इंतज़ार हा कंदो। हुनखे महीने जो इंतज़ारु कंदो, मूंखे हीउ 5,000 जो सामान मिलंदो ऐं हिन में गुज़ारो कंदुसि, ऐं ॿियो को ऑफर्स न वठो, बजाए हुनखे तव्हां 5,000 मंथली ॾियण जे करे 50,000 गॾु करे हुनखे कंहिं बिज़नेस ते लॻाए ॾियो। हू नंढी नंढी संधी इनकम जनरेट करे 50,000 मां 5,000 महीनो हू इनकम जनरेट करे सघे थो, ऐं जॾहिं हुनजी इनकम जनरेट थींदी, उहा अॻियां वधे थी, त हू ॿियनि खां घुरण जे बजाए ॿिए जी मदद हेल्प करे सघे थो। तव्हां 10 ॼणे खे खाराइण जे बदिले हिकिड़े ॼणे खे क़ाबिल ठाहियो, हा हू ॿियनि खे सपोर्ट करे, पंहिंजो पाण बि हुन मां इनकम जनरेट करे, पंहिंजो गुज़ारो करे, पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करे, पोइ जॾहिं हुन मां सरप्लस थिए त हुनखे बजाए मक़सदु ॿियनि सपोर्ट करे, पर हुनखे बाउंड कयो वञे, भई तोखे असां सपोर्ट ॾींदा, तूं हिन मां इनकम जनरेट कर, ऐं इन मां जेका जीअं असां तुंहिंजी हेल्प कई आहे, तूं अॻिलनि जी हेल्प कर, ऐं इहा जे साइकिल हलंदी रही, रोटेशन कंटिन्यू थींदी रही, त कुझु सालनि में 8-10 सालनि में मक़सदु इहो रेशियो जेको अॼु ॿियो ॿियनि ते डिपेंड करे थो, उहो डिपेंड थियण जे बजाए सेल्फ डेवलप थींदो। देखिए ये सोशल वर्क माशाल्लाह हर कोई अपने इंडिविजुअल तौर पे करता है, कोई ना कोई एक, किसी को 10 रुपए 5 रुपए अल्लाह के नाम पे या सिवा पे, ये एक वो अपना हम सवाब काउंट करते हैं। लेकिन अक्सर तौर पे जैसे करियर काउंसलिंग की, जैसे मैंने इनसे जनाज साहब से पूछा, आप क्या देखते हैं कि एक सोशल वर्क में एक करियर काउंसलिंग या उसमें तरबियत देना, जैसे आजकल बहुत सारे आप तो माशाल्लाह उठते बैठते आपके बहुत प्यार हो गए, बहुत सारे लोगों से आप कम्युनिकेट करते हैं, एक नाम बहुत ज़्यादा आता है मोटिवेशनल स्पीकर का, उसके लिए आप क्या कहना चाहेंगे? एक मोटिवेशनल स्पीकर को कैसा होना चाहिए? जिस इदारे से आप कंसर्ट है वहाँ पे तो ये बहुत सारे माशाल्लाह इंटेलेक्चुअल पर्सन हो गए, जो अनइंटेलेक्चुअल पर्सन है वो अपने आप को इस नाम से मुखातिब करते हैं, आप उनके लिए क्या कहेंगे? बेसिकली तो वो हमें मिसगाइड करते हैं, हमारी जो नई पौध है, जो हमारी जनरेशन आ रही है, उसको मिसगाइड कर आप पूरी दुनिया में जाके देखते हैं कि वहाँ जो मोटिवेशनल स्पीकर्स होते हैं वो अपनी फील्ड के मास्टर्स होते हैं, उन्होंने उसमें प्रॉपर डिग्रीज ली हुई होती हैं। यहाँ पे आप आजकल मैं अपने रोट्रैक के प्रोग्राम्स में अक्सर जाता हूँ, तो ऐसे बच्चे जो अभी ग्रेजुएशन कर रहे हैं वो मोटिवेशनल स्पीकर बने हुए। अच्छा कहना, अल्लाह ताला ने ज़बान मतलब किसी किसी को सलाहियत दी है कि वो बहुत अच्छा मुकर्रर होता है, बहुत अच्छा स्पीकर होता है, लेकिन जो उसकी डेप्थ है, जो उसकी ओरिजिनल रिक्वायरमेंट है कि अगर आपको कैरियर काउंसलिंग करनी है तो यू शुड बी एक्सपर्ट इन दैट फील्ड। अगर आप उस फील्ड में बेहतर तरीके से एक्सपर्ट हैं तो देन आप उसको कहें कि जी मैं कैरियर काउंसलिंग के लिए काबिल हूँ, मैं मोटिवेशनल स्पीकर हूँ, आई कैन डू दिस वर्क, तो फिर आप उसको करें। अदरवाइज लोगों को मिसगाइड करना, फिर ये कैरियर काउंसलिंग नहीं है, ये हमारी जो नई जनरेशन है हम उसको बर्बाद करें। अजीब अजीब से मिसाल देना। अच्छा, अपनी लाइफ का कोई भी ऐसा एक्सपीरियंस नहीं है, हम पंहिंजी ज़िंदगी जो को बि अहिड़ो तजुर्बो न आहे, पोइ बि ॿियनि खे चवंदा आहिनि त अगरि तव्हां जहाज़ ते सफ़र कंदो ऐं हू पाण जहाज़ ते कॾहिं चढ़ियो बि न हूंदो, तव्हां जहाज़ ते कंदो त तव्हांजो माना हीअं फीलिंग्स थींदी, तव्हां छा चवणु चाहींदो अहिड़नि जेके फेक जेके न? इहा वाकई भली ॻाल्हि कई हनीफ़ साहब, त जंहिंखे पंहिंजो को एक्सपीरियंस ई कान्हे, पंहिंजी का उन ते ग्रिप ई कान्हे, उहो ॿियनि खे ॻाल्हियुनि जे में कन्वेंस त करे ईंदो, पर उहो तव्हांजी ॻाल्हि त उहो ॿियनि खे ॿोड़ींदो, बजाए हुनखे तारण जे ॿियनि खे ॿोड़ींदो। त उन खां बहितर आहे त तव्हां पंहिंजा एक्सपेरिमेंट करे सुठो हिकिड़ो रस्तो सिलेक्ट करियो, या जेको जेन्युइन हुजे, जंहिंजी ख़ुदि संद एक्सपीरियंस थियल हुजनि, संदी हार्ड वर्किंग थियल हुजे, कमु कयल हुजे। ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसी बग़ैर तव्हां अगरि कंहिंजी बि ॻाल्हियुनि ते अची था वञो, फॉर एग्ज़ाम्पल को तव्हांजो मोटिवेशनल ॻाल्हि त तमामु भलियूं कंदो, पर उनजी जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि, उनजा जेके हक़ाइक़ आहिनि, उनखे इग्नोर करे तव्हांखे सिर्फ़ु कामयाबी जा रस्ता ॾेखारींदो, त उहे कामयाबु कान करे सघंदो तव्हांखे। त इन करे जेन्युइन रियलिटीज़ खे, हक़ीक़त खे ॾिसी करे पोइ तव्हां उन खे डिसीजन खे एक्सेप्ट करो। अच्छा, माना हर रस्ते में माना हर जेको बि सक्सेस वञे थो रस्तो, त उन में रुकावटूं ज़रूर हूंदियूं आहिनि। हिकिड़ा माण्हू जेके बग़ैर तव्हांखे रुकावट ॿुधाइनि ई न, चवनि त हीउ रस्तो तव्हां लाइ इलाही सवलो आहे, जेको तव्हां अखियूं बंदि करे जेको पार कंदो। अॼुकल्ह यूथ चवंदा आहिनि ईज़ी टू गो हुजे, आप क्या कहना चाहेंगे? उनखे हर चीज़ में ईज़ी आसानी से ये सबसे बड़ा ड्रॉबैक है। असल बात सबसे बड़ा ड्रॉबैक ये है कि हमारी यूथ ये समझती है कि, और ये बड़ा कॉमन फिनोमेना है, मैं आपको रियलिटी बता रहा हूँ, हम शोज़ में बैठे होते हैं, हम कॉन्फ्रेंसेस में बैठे होते हैं, वो समझ रहे होते हैं ये कोरियर कंपनी चलाना बड़ा आसान है।
تو انہوں نے ایک یو فون کی بل ڈیلیوری پکڑی, کوریئر کمپنی بنا کے بیٹھ گئے, سال کے بعد غائب ہو گئے. صحیح. بیسیکلی ہاتھی کے دان دکھانے کے اور ہوتے ہیں, کھانے کے اور ہوتے ہیں. آپ کو بزنس کا پتہ نہیں ہے, آپ نے اس بزنس کی فیزیبلٹی نہیں بنائی ہے, آپ کو اس بزنس کی ایکسپیرینس نہیں ہے, آپ کو اے ٹو زی کچھ پتہ نہیں ہے, اور اس کے بعد آپ اس فیلڈ میں کود پڑتے ہیں, اور اس کے بعد اپنا بھی وقت ضائع کرتے ہیں, اپنی فیملی کا وقت ضائع کرتے ہیں, اپنی فیملی کا پیسہ ضائع کرتے ہیں, اور اس کے بعد وائنڈ اپ کر کے چلے جاتے ہیں. بالکل ایسی طرح یہ ایسے جو فیک موٹیویشنل ہوتے ہیں یا ان کے ہاتھوں ان کے ہاتھ ہے. اب ماشاءاللہ آپ دونوں بہترین بزنس مین ہیں, سوشل ورکر بھی ہیں, اب آپ کے ذریعے بہت سے جو ہے کیڑی سن گئے. آپ اچھا یہ جو بھی سن رہے ہیں, میں چاہوں گی کہ آپ دوبارہ ان کو جو ہے تھوڑا بتائیں, کوئی مشورہ دے دیں کہ بھائی اس طرح کی کوئی نوجوان کو آپ دوبارہ سے پھر کچھ کہیں گے ان کو. دیکھیں, میں تو اپنی یوتھ کو, جو میری جنریشن آنے والی جنریشن ہے, میں تو اس کو کہوں گا کہ پراپرلی اپنی لائف کا ڈیسیجن کریں. صحیح. what they want. پہلے تو اپنے اندر کو دیکھیں کہ آپ چاہتے کیا ہیں. صحیح. if you want to become a businessman تو میک اے پراپر فیزیبلٹی, میک اے پراپر مطلب ہے ایک کنسلٹنسی فرم سے ایک بنوائیں, اپنی فیزیبلٹی بنوائیں, کنسلٹ کریں کسی سے, کسی بندے سے مشورہ کریں, اپنے بڑوں سے مشورہ کریں, اور اس کے بعد اتنے ایسٹ آپ کے پاس موجود ہوں کہ آپ اس بزنس کو سال 2 سال سسٹین کر سکیں. اگر آپ اس کو ریٹین نہیں کر پائے اور وہ سال 6 مہینے کے بعد آپ کے پاس پیسے ختم ہو گئے, تو جو آپ کے پاس جمع پونجی تھی وہ ختم ہو جائے گی. اچھا, اسی طرح سے سوشل ورکر بھی جلدی بن جاتے ہیں کسی کو دیکھ دیکھ کے کہ بھائی یہ اچھا کام کر رہا ہے, روڈن رستہ جو صفائیوں تو کرے, نہ تو تھے ماں بھی اسے رہا. آپ ان کے لیے کیا کہیں گے جو جلدی سے ایک دم سے وہ سوشل ورکر بن جاتے ہیں؟ میں اپنی جنریشن کو مشورہ دوں گا کہ اپنا وقت ضائع نہ کریں. اپنی تعلیم جو وہ حاصل کر رہے ہیں, اس تعلیم کے ساتھ اگر ان کو 2 گھنٹے 3 گھنٹے سوشیالوجی کرنی ہے, سوشل نیٹ ورکنگ کرنی ہے, کچھ اور کرنا ہے, تو اس میں ٹائم سپینڈ کریں 2 گھنٹے 3 گھنٹے. لیکن اگر وہ کوئی مطلب ایجوکیشن سے ہٹ کے اپنی ایجوکیشن کا ٹائم کسی اور چیز میں ڈیوائڈ کرتے ہیں, تو دھوبی کا کتا نہ گھر کرے گا نہ گھاٹ کرے گا. تو پراپر طریقے سے جو ہماری یوتھ ہے, ہماری جنریشن ہے, اس کو میں مشورہ دوں گا کہ اپنی ایجوکیشن پہ پورا فوکس کریں. جب آپ کی ایجوکیشن کمپلیٹ ہو جائے, آپ کا بزنس جس میں آپ آ رہے ہیں وہ بزنس آپ کھڑے کرنے کی پوزیشن میں ہو جائیں, پھر دنیا میں سب کچھ کریں. بالکل بالکل یہی چیز بہتر ہے. درا تاں چوڑ چاہیندو انہی گال تے تو باقی سوشل ورکر تھینا آسان ہے, ایزی ہے. تاں بھی یقیناً کو ایڈوائس وٹھن بھی ایندا ہوندا, تا پاण بہترین جڑا سوشل ورکر ہے, تاں چاہندو انہن کے نہیں سوشل ورک تھیण ضروری کانहे. اصل ॻाल्हि इहा त तव्हां जो मक़सदु छा आहे ज़िंदगी जो, पहिरीं ॻाल्हि आहे तव्हांजो जेको एम आहे ज़िंदगी जो उन खे पहिरीं फोकस करोसि. तव्हां करिणो छा आहे, उन मां तव्हांखे एक्स्ट्रा टाइम ॾेई सघो था. तव्हां पंहिंजी फैमिली जो टाइम उन सभु शयुनि खे बचाइण खां, कमु करण खां, पूरे करण खां पोइ अगरि तव्हां एक्स्ट्रा टाइम आहे, पोइ तव्हां सोशल वर्क में अचो, पोइ ॿिए शइ खे ॾिसोसि. अगरि तव्हां ऑलरेडी पंहिंजे पेट गुज़र में ई पूरा आहियो, तव्हां पंहिंजी फैमिली तव्हांजी सेटिस्फाइड कान तव्हां मां, ऐं तव्हां बजाए पंहिंजी फैमिली खे सेटिस्फाई ॾियण के बजाए तव्हां मार्केट में पब्लिक में सोशल वर्क कयो था, उन खां बजाए तव्हां पंहिंजे घर खे टाइम ॾियोसि. बहितर उहो आहे. सही. अगरि तव्हां पंहिंजे घर वारनि खे सेटिस्फाई नथा करे सघो, उते ई सोशल नेटवर्क डेवलप नथा करियो पंहिंजे घर में, त बजाए तव्हां ॿिए पासे कयो, तव्हां कामयाब न रहंदा. बिल्कुलु बिल्कुलु. पंहिंजी फैमिली जेको आहे एतिरी परेशान आहे हर हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, यूटिलिटी बिल जे हवाले सां, इन जे हवाले सां. उन्हनि जे घर जो हिकिड़ो नौजवान हिकिड़ो फर्ज़ु जेको अथव, आऊं त वञा थो जेको आहे ख़िदमत ख़ल्क़ करणु, मूंखे कहिड़ी ख़बर न आहे, ऐं जेको तव्हां ॼाणो या वालदेन जेके इलाही परेशान हूंदा आहिनि, त वाक़ई इहा मेन चीज़ आहे. त फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू सी योर ओन प्लेस. माना तव्हां पंहिंजे जॻह ते पंहिंजे घर खे ॾिसो, क्या मुंहिंजी ख़िदमत ख़ल्क़ करण जी हेल्प ॿाहिरि आहे या पंहिंजे घर खां आऊं शुरू कयां, पंहिंजा फ़र्ज़ फ़राइज़ पंहिंजा उहो पहिरियों फर्स्ट ऑफ ऑल पूरा कयां. पर हीअं हलंदासीं असां हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक. असां जेके ॿिए सेगमेंट जेके असां स्टार्ट कंदासीं, उनमें असां हिकिड़ो मौसीक़ी जो जेको बहितरीनु सेगमेंट स्टार्ट थींदो, लेकिन तव्हां सभु ॿई जेको इंजॉय बि कंदा ऐं इन खे कंटिन्यू कंदासीं. लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो. वेलकम बैक नाज़रीन.
नाज़रीन जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त असां जेके आहिनि ॿिए सेगमेंट में जेके आहिनि असां सिंगर्स जेके असां मौजूदु हूंदा बहितरीन जेके जीव चवंदा आहिनि त मूसीक़ी जेके रूह जी ग़िज़ा हूंदी आहे ऐं हर कोई इंसानु चाहींदो तव्हां सुठो जॾहिं पीसफुल ख़ुशहम जेको महसूसु कयां त हिकिड़ो सुठो जेको गानो ॿुधां या सुठो कलाम ॿुधां ऐं आउं त हिकिड़ी एडवाइस ज़रूरु ॾियणु चाहींदमि जेको अक्सर आउं ॾींदी आहियां अगरि माण्हू कोई उदास आहे त ख़ुदा जेको उदास गाना न ॿुधंदा कयो सुठा गाना ॿुधा कयो उन में जेको तव्हांजी एनर्जेटिक बूस्ट बि आहे तव्हांजी सैडनेस आहे उहा दूर थी वेंदी रांदो तव्हां एॾी सैडनेस शाइरी ॿुधो सैड म्यूज़िक ॿुधो त दिलि चाहींदो त वाकई हीअ दुनिया मुंहिंजे लाइ कोन्हे हीअ वक़्तु मुंहिंजे लाइ कोन्हे पर अचंदासीं जीअं त असां हिन सेगमेंट में ॿिनि बहितरीन सिंगर असांखे जॉइन कयो आहे त उन्हनि खे असां भलीकार कंदासीं ऐं हमेशह वो असांजे नायर टेलीविज़न में शामिल बि थींदा ख़ासि तौर ते प्रोग्राम सुबुह मिलण में माशूक खोकर साहिबु तव्हांखे भलीकार ऐं तव्हां सां गॾु सबा तव्हांखे बि भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो माशूक साहिबु तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु आहे सबा तव्हां कीअं आहियो मूंखे काफ़ी टाइम खां पोइ तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो बाक़ी ख़ुशी थी थिए बाक़ी जीअं मूं चयो त मौसीक़ी जेका रूह जी ग़िज़ा आहे ऐं तव्हां छा चवणु चाहींदव त इन इंसानु जॾहिं ख़ुशि हुजे या सैड हुजे त कहिड़े क़िस्म जा भला म्यूज़िक ॿुधणु घुरिजनि तव्हां जीअं ॻाल्हि कई त सैड म्यूज़िक जेको आहे ॿुधण सां पोइ माण्हू सैड थी वेंदो आहे रांदो जीअं सॼा ॾुख दर्द मुंहिंजे लाइ ई लिखियल ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहे पर ॾुख जेको आहे उहो घणो वक़्तु हलंदो आहे उन करे घणो माण्हू पसंदि कंदा आहिनि त जेके ट्रेजेडिक सॉन्ग हूंदा आहिनि उन्हनि खे ॿुधंदा आहिनि ऐं ख़ुशी जा गीत बि ॿुधंदा आहिनि पर ट्रेजेडिक जेको आहे घणो हलंदो आहे अच्छा माशाअल्लाह तव्हां पाण जेके उस्ताद बि आहियो कीअं स्कूल जो हीअं ॾिसो पिया त निज़ाम आहे ॿार केतिरा जेके आहिनि एक्टिव आहिनि पेशेंट्स आहिनि एतिरे टाइम खां पोइ कीअं थो लॻे ॿारनि जो मिज़ाज तव्हांखे ॿार हींअर सफ़ा डबल माइंडेड थी विया आहिनि अच्छा का ख़बर कान्हे हींअर वरी लॉकडाउन हा बिल्कुलु वरी ॿार ॿीहर ऐं कोर्स बि पंहिंजो कंप्लीट हींअर नथो थी सघे अच्छा छो जो तमामु थोरो वक़्तु वञी बचियो आहे पाण खे जेकॾहिं उन्हनि खे असां सम्झायूं था त कोर्स कंप्लीट नथो थिए जेकॾहिं कोर्स कंप्लीट था करायूं त सम्झाए कोन था सघूं सही सही बिल्कुलु चलो ठीकु आहे हाणे ॿारनि खे जेको कोर्स कंप्लीट टेंशन खां बि थोरो कढूं था कढूं था यकीनन तव्हां बि गीत खे इंजॉय कंदो माशूक जेको बहितरीनु गीत आहे छो त उहो इंजॉय था कयूं थोरो फास्ट बि आहे जी बहितरीनु
जेका कण करंदी मुझे दिल खे वणी जेका कण करंदी मुझे दिल खे वणी हल जाले जो मस्तानी ओ महबूबा. जबरदस्त जबरदस्त. अच्छा मोहम्मद हमीद साहब, आप बताएं आपको किस तरह का म्यूजिक पसंद है? क्या कोशिश करते हैं कि सैड हो तो सैड ही सुने या कुछ और या फास्ट मेरा होना ख्याल चाहिए, है कि रॉक होना म्यूजिक चाहिए? जो है ना वो बस फोक म्यूजिक मुझे ज़्यादा folk, पसंद है. जबरदस्त, सूफ- लेकिन फास्ट म्यूजिक चल जाता है, कभी कभी चल मिजाज जाता है, कभी कभी चल जाता है. मिजाज चल हाँ, जाता है चल सारा. जाता है. अच्छा, ये जो गीत है, इस गीत के हवाले से मैं बताएं, ये सिंधी फिल्म में बेहतरीन जो गीत का उस्ताद मोहम्मद यूसुफ ने गाया था ये गीत, उसकी वजह से बेहतरीन हमारे फिल्म में वो ये गीत चला था बेहतरीन. लेकिन असां जॾहिं रिवाइज़ कंदा आहियूं पंहिंजे अहिड़ी लेजेंड्स जेके सिंगर्स खे ऐं बेहतरीन पंहिंजी सिंधी फिल्म्स के, लेकिन इलाही ख़ुशी थींदी आहे, चवंदा ज़रा. अच्छा अच्छा, आप माशाल्लाह से मैं आपसे ये सवाल करूंगी, आप असिस्टेंट गवर्नर रोटरी के हवाले से, रोटरी के हवाले से आप मुझे थोड़ा इंट्रोड्यूस करके बताएं कि क्या है, किस तरह से ये प्लेटफॉर्म काम करता है, किस किस्म के लोगों या किस किस्म की या पोस्टेस हैं या वर्क क्या होता है यहाँ पे? रोटरी इंटरनेशनल दुनिया की सबसे बड़ी सर्विस ऑर्गेनाइजेशन है और ये सबसे ओल्डेस्ट सर्विस ऑर्गेनाइजेशन है जो 1905 में अमेरिका से स्टार्ट हुई और आज तकरीबन दुनिया में 212 मुल्कों में 213 मुल्कों में रोटरी एग्जिस्ट करती है. पाकिस्तान में बहुत ज़्यादा काम हो रहा है रोटरी पे. अभी जैसे हम ऑफलाइन डिस्कस कर रहे थे कि कोरोना बहुत ज़्यादा फैल गया, तो हमारा रोटरी क्लब नवाब शाह सेंट्रल ने एक बहुत बड़ा प्रोजेक्ट किया और रोटरी से ग्लोबल ग्रांट ली तकरीबन कोई $85,000 की, और वो हमने पीपीज़, ग्लव्स जो होते हैं और जो डॉक्टर्स के लिए जो सामान होता है, और शीट्स भी थी उसके अंदर, ग्लव्स भी थे उसके अंदर, हर चीज़, मास्क K95, दूसरे नॉर्मल मास्क, ये एक बहुत बड़ा प्रोजेक्ट किया और हमने पूरे सिंध बलूचिस्तान में जो हमारा जो तिब्बी शोबा है, जिसको हम मतलब वो वर्कर जो फ्रंट लाइन पे हॉस्पिटल्स में काम कर रहे हैं, उनको हमने ये सारी किट्स तमाम अस्पतालों में बड़ी क्वांटिटी में हमने उनको प्रोवाइड की. रोटरी मुख्तलिफ काम करता है, एजुकेशन पे भी काम करता है, लिटरेसी हमारा मेन ऑब्जेक्ट है, और इसके अलावा हमने अभी कोरोना पे काफ़ी काम किया है, और इंटीरियर सिंध में हम ये हैंड पंप्स वगैरह पे बहुत काम करते हैं जहाँ जहाँ पानी नहीं है. तो रोटेरियन, चूँकि ये एक सेटअप ऐसा है कि रोटरी कोई एक ही जगह नहीं है, एक इदारा नहीं है, मीरपुर खास में अलग रोटेरियन, मतलब सिंध के आप मुख्तलिफ शहरों में ग्रोस में जो ये रोटरी क्लब हमारे से वो भी काम हो रहा है. रोटरी. अच्छा, तव्हां बि इन जा मेंबर आहियो रोटरी जा, छा चवणु चाहींदो रोटरी हिकिड़ी सुठी सर्विस ऑर्गेनाइजेशन आहे ऐं हिन जा जेके 7 फोकस एरिया, पहिरीं 6 फोकस एरिया, हिन जा 7 फोकस एरिया आहिनि जंहिंमें एनवायरनमेंट बि हिननि इन कयो आहे. जेका असांजे मक़सदु ॾींहुं वॾी एनवायरनमेंट ख़राबु थी वियो उन लाइ आहे, हिन में लिटरेसी आहे, मदर चाइल्ड हेल्थ आहे, वाटर सैनिटेशन आहे, लोकल इकोनॉमी डेवलपमेंट आहे, जेका नंढे पैमाने ते जेका पाण ॻाल्हि पई कई त हुननि खे मक़सदु इकोनॉमी डेवलप कई वञे, जेकी यूथ आहे ख़ासि करे, या लेडीज़ आहिनि जेके घरनि में नंढो कमु कंदियूं, उनजी इकोनॉमी डेवलप कई वञे. पीस ते वॾो कमु करे थी रोटरी. त रोटरी जा 7 फोकस एरिया आहिनि जंहिं ते कमु थिए पियो. ऐं रोटरी जो जेको ई पैसो अचे थो, फंडिंग अचे थी, इहे रोटरी जे सदा मेंबरनि जी फंडिंग आहे. जीअं असां रोटरी में अचूं था त मेंबर थियूं था त हिन जी हिकिड़ी फीस आहे जेका असांखे रोटरी इंटरनेशनल पे करणी आहे. पोइ उहो पैसो जिते कमु थिए थो उते उहो यूटिलाइज़ थिए थो, जिते कमु नथो थिए उहो पैसो पियो हूंदो आहे, पर जिते कमु थिए थो उहो पैसो गॾिजी उन प्लेटफॉर्म ते यूज़ थिए थो. फॉर एग्ज़ाम्पल असांजे एनवायरनमेंट ते कमु करूं था त असांखे रोटरी उहो पैसो जिते यूज़ थिए थो, मक़सदु गॾु थियल आहे, उहो उन ते इस्तेमालु थींदो. जीअं असां एजुकेशन ते कमु करूं था त उहो एजुकेशन ते कमु कंदा. मक़सदु रोटरी जा मेंबर आहिनि, पैसो उन्हनि जो ई हूंदो आहे. अच्छा, ॾिसो बसि अक्सर तौर ते काफ़ी माण्हुनि खे कंफ्यूजन हूंदी आहे त असां जेको हीउ पैसो ॾियूं था इन हेल्पनेस जे हवाले सां किथे यूज़ थो थिए. मतिलबु हीउ बहितरीन प्लेटफॉर्म आहे, उन जॻह ते जेतिरी ज़रूरत है शही मैंने सही जगह पे यूज़ पिया करें, मगर उनके मेंबर्स भी जगह. अच्छा, आपका क्यों ख्याल है कि आप ये ऑर्गेनाइजेशन ज्वाइन करें, किस तरह से आप? मैं तो आपको भी दावत दूंगा और पूरे मेहरान टीवी को दावत दूंगा कि सब रोटरी ज्वाइन करें. लेकिन पर आप कैसे ख्याल है, आपने क्यों चाहा? रोटरी बेसिकली जो काम कर रहा है कम्युनिटी डेवलपमेंट के लिए, अब आप ये देखें पोलियो हमारा फ्लैगशिप एक प्रोजेक्ट है पोलियो, और जब यूनाइटेड नेशन ने कोलैबोरेशन की रोटरी के साथ, आपको शायद पता होगा कि जो यूनाइटेड नेशन बनी है वो कहाँ से बनी है,
وہ بہت ساری, جب یونائٹڈ نیشن بنی تھی یہ سارے روٹیرینز تھے, روٹری سے یونائٹڈ نیشن بنی تھی. پھر یونائٹڈ نیشن کے تحت یہ ہمیں پلیٹ فارم دیا گیا کہ پوری دنیا سے آپ نے پولیو کا خاتمہ کرنا ہے. ہماری بد نصیبی آج صرف پاکستان میں پولیو, پوری دنیا سے پولیو روٹری ختم کر چکی ہے اور اس کے اوپر $بلین خرچ کر چکی ہے. تو کہاں کولیپس آتا ہے؟ کولیپس یہاں یہ آتا ہے کہ یہاں پہ لوگوں کی تھنکنگ کا بڑا پرابلم ہے. انٹیریئر کے علاقوں میں لوگ کہتے ہیں کہ سندھ کے دوسرے علاقے جو انٹیریئر, وہ KPK بھی ہو سکتا ہے, پنجاب بھی ہو سکتا ہے, سندھ بلوچستان بھی, کہ جی یہ پولیو کے جو ڈراپس پلائے جا رہے ہیں ان کا مقصد کچھ اور ہے یا کچھ اور چیزیں, جن ڈرا بیکس کی وجہ سے جو ہے پاکستان سے پولیو ختم نہیں ہو رہا. اور اس پہ عزیز محمد صاحب کا بڑا کردار ہے. لٹریسی پہ جو ہمارا روٹری پاکستان لٹریسی مشن ہے اس کو اقبال قریشی صاحب ہیڈ کرتے ہیں, فیض قدوائی صاحب ہیڈ کرتے ہیں. اور آج ایک بہت اچھی خبر ہے ہمارے لیے, 70 سالوں میں پہلی دفعہ ہوا ہے کہ روٹری انٹرنیشنل کا ڈائریکٹر پاکستان سے الیکٹ ہوا ہے, فیض قدوائی صاحب. اور وہ لٹریسی پہ بہت کام کر رہے ہیں, روٹری پاکستان لٹریسی مشن کو لیڈ کرتے ہیں. اور اقبال قریشی صاحب, حیدرآباد میں شاید کوئی شخص ہوگا جو اقبال قریشی صاحب کو نہیں جانتا ہوگا. عبداللہ مال بنا ہوا ہے, عبداللہ مال کے آنر ہیں اور روٹری لٹریسی مشن پہ بہت کام کر رہے ہیں. تو روٹری میں جو لوگ آ جاتے ہیں اور جن کا شوق ہوتا ہے کہ اب میرے پاس پیسہ بھی ہے, میرے پاس وقت بھی ہے اور میں کچھ انسانیت کے لیے کرنا چاہتا ہوں, تو بہتر پلیٹ فارم, بہترین آرگنائزیشن بھی ایسے جو آپ چاہتے ہیں کہ آپ کی چیز, آپ کا پیسہ صحیح جگہ پہ استعمال ہو اور اس سے لوگوں کو فائدہ ملے. بہتر. اچھا تھا تہاں کو پوچھنا چاہیے تم میرپور خاص میں کترا مین ایشو تھا یقیناً اتنے رہو تا کترا ایشوز ہے کہ ہائی لائٹ ان میں مین ایشو تھا کہ کیڑو نظر اچے تو پہنے لائق میرپور خاص میں شہر کے حوالے سے گال کریں تو کافی ایشوز ہیں جن میں ہیلتھ ایشوز چئی سکجن تھا, پانی جا ایشوز ہیں, سیوریج جا ایشوز ہیں, تو کھوڑ سارا ایشوز ہیں, انفراسٹرکچر جا ایشو ہیں, انفراسٹرکچر جے بھی ایشوز ہیں, پلس میں انکروچمنٹ جا کافی ایشوز ہیں. تو یہ ننڈے وڈے ایجوکیشن جو تمام وڈو ایشوز ہیں. ایجوکیشن اتنی مہنگی تھی ہے, ہر مانو افورڈ کندو کرے سگے, تو کافی کھوڑ سارا ایشوز ہیں جن تے کم کرنے کی ضرورت ہے. اچھا اسان جی جڑے کجھ گال اچے تھی یا بچ گال تے اتھے اسان پہروں گال کرنا ایشوز کو ورڈ ایندا ایشوز ہتے ایشوز ہیلتھ میں ایشوز ایجوکیشن میں ایشوز نیاڻن جی تعلیم میں ایشوز یا ان کے فریڈم کے حوالے سے ایشوز جابس ایشوز ایشوز بیہیویئر سے ایشوز مانا ایشوز کا ایک لفظ بڑا ہمیں سنائی دیتا ہے, سولوشنز کا ورڈ سب میں نہیں سنائی دیتا. آپ اتنی بڑی دیکھیں آرگنائزیشنز بھی ہیں, ان کے ساتھ ساتھ اور بھی آرگنائزیشنز ہیں جو جگہ جگہ مختلف جو ہے کام بھی کر رہی ہے, اس کے باوجود بھی یہ ایشوز ختم نہیں ہوتے. کیا کہیں گے؟ جب تک کہ حکومت اور NGOز اور سروس آرگنائزیشن ایک پلیٹ فارم پہ نہیں آئیں گی, آپ سولوشن پہ نہیں جا سکتے. اچھا فار ایگزامپل کرونا آ گیا, یہ گورنمنٹ کا کام تھا جو NGOز نے کیا, جو سروس آرگنائزیشن نے کیا. لاسٹ ٹائم ہم ایک جگہ پہ ڈیبیٹ کر رہے تھے تو انہوں نے کہا کہ جی حکومت کیا کیا کرے گی. اچھا حکومت کیا کیا کرے گی, صحیح. یہاں حکومت کر کیا رہی ہے, اصل ایشو یہ ہے کہ یہاں حکومت کر کیا رہی ہے. یہاں تو جو ہماری جیسی سروس آرگنائزیشن اور لوگ کام کر رہے ہیں وہ زیادہ کام کر رہے ہیں بنسبت حکومت کے. سولوشن اسی وقت آئے گا جب حکومت ہمیں انوائٹ کرے اور وہ ایک جگہ بیٹھ جائے کہ یار یہ جو آپ کر رہے ہیں یہ آپ انڈیویجولی بہت سارا کام کر رہے ہیں, صحیح, تو آئیں اس کو ایک جگہ مل کے یہ کام ایک پلیٹ فارم میں ایک وائٹ پیپر پہ بیٹھ کے ایک بہتر پہ ایک طریقے سے. باقی جو آپ الگ الگ ہر کسی کے نیکٹرز ہوتے ہیں, پیاس ہوتا ہے, اسمت ہوتے ہیں, سوشل موبلائزیشن کے حوالے سے بہت سارے لوگوں کو اپنے اپنے علاقوں کا پتہ ہوتا ہے, ان کو یوٹیلائز کرنا اور ان کو کہنا بہت اچھا. اس حوالے سے ایک جاب بھی ہو جائے گی, لوگوں کو جاب لیسنس بھی ختم ہو جائے گی. اس بات کو کنٹینیو کریں گے لیکن ایک شارٹ کمرشل بریک. ناظرین یہ ہلوں تو شارٹ کمرشل بریک تے کاری نونجو اسا کٹ رہے جو. ویلکم بیک. ناظرین جس وقت ہمیشہ جو اساں کافی جگہ تے ڈسکس کرنے کے لیے تیار ہوتا ہیں, کو ٹاپک دے تو ہر کوئی اساں قوم کے ملک کے منا کہیں بھی شے جی صرف کے ٹاپک ॾियण जी हलाइण जी मन ज़रूरत हूंदी आहे त उहो हिकु आराम सां वॾी कलाकनि जा कलाक डिबेट करे वठंदा.
हीअं थींदो हीअं थींदो, अगरि को सुठो कमु बि करे थो त उनखे अजीब तरीक़े जी एडवाइस ॾियण बि शुरू थींदा, मुंहिंजो जेको उन जी थींदी त शायदि आउं इहो कमु सही नथो कयां या शायदि हीउ वधीक मूंखे बहितर ॿुधाए थो। माना असांखे हिकिड़ी क्वालिटी आहे ॻाल्हाइण जी, सिर्फ़ु ॻाल्हाइण जी, इम्प्लीमेंटेशन्स करण जी ॻाल्हि अचे त की हिननि हुनखे पंहिंजा इशूज़ यादि ईंदा आहिनि त मूंखे जेको आहे हीउ बि कमु करिणो आहे, हीउ बि कमु करिणो आहे, जी ॻाल्हि हली रही त हिकिड़े प्लेटफॉर्म ते कमु करण जी, अगरि सभु गॾिजी मिली करे अगरि बहितर तरीक़े सां चऊं था त असांजो मुआशिरो, असांजो एनवायरमेंट या असांजो मुल्क या असांजो सूबो जॾहिं असां करणु थिए त उन हवाले सां असांखे हिकिड़े प्लेटफॉर्म ते कमु करणु, इन ॻाल्हि ते कंटिन्यू कंदासीं त नाज़ खां साहब को बि, लेकिन हलूं था हींअर माशूक खुकर ॾे उन्हनि जी ख़ूबसूरत सुरीली आवाज़ में हिकिड़ो गीत था ॿुधो। जी जी माशूक, हिकिड़ो बहितरीनु गीत थी वञे, हिकिड़ो ख़ूबसूरत गीत जेको हमेशह सदा अकबर को ला
करती है नगाराना पियाला हो से को सरदा पिलावन वाले जी तेरा मौला दे नाम दानारा लगावन वाले जी देरो अली दे राम दानारा लगावन वाले जी देरो। ज़बरदस्त ज़बरदस्त सुभान अल्लाह बेहतर बेहतर। अच्छा धनराज साहब धनराज साहब तव्हां को बि इहो ई साॻियो सवाल जीअं मूं कंटिन्यू करणु चाहींदो तव्हां कुझु चवणु चाहियो पिया त वरी बाद में ब्रेक अची त क्लियर प्लेटफॉर्म ते गॾु मिली करे कमु करणु त इहे सभु जेके इशूज़ जा हुन जा सोल्यूशन्स मिली सघंदा छा चवणु चाहींदा? इशूज़ त काफ़ी तरह आहिनि सोल्यूशन जो तव्हां वञणु खपे पर हीअ जेके असांजी ॻाल्हि कई त जेके हेल्प आउट कजे वञे थो माण्हुनि खे मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन सर्विस ऑर्गेनाइज़ेशन कमु कंदियूं NGOs कमु कंदियूं इंडिविजुअल बि कमु कंदा इंडिविजुअली कमु माण्हू इंडिविजुअली कमु कंदा एग्ज़ैक्टली चार दोस्त आहिनि उहे बि पंहिंजे हिसाब सां कमु कंदा पर जॾहिं इशूज़ अचनि था या मसइला अचनि था उन में जीअं कोरोना में हो माण्हुनि जो बेरोज़गार थी विया माण्हुनि जा बिज़नेस स्टॉप थी विया त डेली वेजिस वारनि लाइ तमामु वॾो इशूज़ हो त अहिड़े नमूने अगरि माण्हू इंडिविजुअल हर माण्हू निकिरी पियो विराइण लाइ डिस्ट्रीब्यूट करण लाइ त आउं सपोर्ट करियां पोइ उनमें इशूज़ इहा आहे पियो त किथे हिकिड़े ई माण्हू खे 10 दफ़ा मिलियो पिए ऐं हुनजो घर फुल थी वियो हुनखे वरी कमु करण ते वञण जी ज़रूरत ई न पई ऐं कुझु माण्हू अहिड़ा हुआ जेके वाइट पोश माण्हू हुआ उहे रोड ते न अचंदा या पंहिंजे पाण खे शो नथा कनि पंहिंजे वाइट कलर जे करे पंहिंजे पाण खे महदूद रखंदा उते को माण्हू पहुची बि न सघे त इन लाइ बहितर आहे त सभु गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि एरियो डिसाइड कयो वञे भई हीउ एरियो तुंहिंजो आहे हिन एरिए में तूं वञी सर्विस पहिरीं उनजी वॉच आउट कर केरु नीडी आहे कंहिंजी नीड आहे ज़रूरतमंद केरु आहे ऐं उन ते कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे हाणे असां खणी वञूं पिया पाणी या राशन खणी वञूं हुनखे ज़रूरत ॿी शइ जी हुजे मेडिसन जी हुजे हेल्थ जी नीड हुजे त असां उनजी नीड खे चेक करूंसि ऐं उनमें बजाए टाइम वेस्ट करणी अगरि असां वञूं टाइम वेस्ट करे ऐं जंहिंजी अॼु नीड आहे हुनखे 10 ॾींहं खां पोइ पहुचूं था बजाए हुनखे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी असां सभु गॾिजी कमु करियूं त बहितर थी सघे थो ऐं सुठो थी सघे थो उनखे वधीक तकलीफ़ न अचे। अच्छा मोहम्मद साहब आपने जैसे मेंशन किया कि आपने LLB की पॉलिटिक्स में आने के लिए पॉलिटिक्स का क्यों आपको फिर ये शौक हुआ? आप एक माशाल्लाह एक बेहतर बिजनेसमैन हैं और एक बेहतर ऑर्गेनाइजेशन में भी आपका मेंबरशिप है तो ये ख्याल फिर आपको कैसे? बेसिकली लॉ करने के 2-3 मकासद थे। एक तो लॉ की डिग्री से आपकी सोच बढ़ती है आपको कानून का पता चलता है आपको आपका माशरे में एक अच्छा मकाम है और लॉ की डिग्री रखना जो है ये एक ऑनर की बात है। फैमिली का तकाजा था उस वक्त जब मैंने LLB किया था कि मेरा ताल्लुक़ कोहाट से है तो मैंने इलेक्शन लड़ना था तो फिर वो सोच थोड़ी सी चेंज हो गई रोटरी की वजह से मैं सोशल नेटवर्किंग में बहुत ज़्यादा इन्वॉल्व हो गया तो फिर बाहर की सियासत में इन्वॉल्व हो गया तो बेहतर है कि इंसान को उसकी सोच और उसकी जो अक्ल फहम है वो बढ़ती है तो इसको जैसे मैं हमेशा कहती हूँ तो ये एक ग्रोथ माइंडसेट होती है बजाय एक फिक्स माइंडसेट से बड़ा डिफरेंट होता है इसमें डिफरेंशिएट होता है कि इंसान सोचे कि इस चीज़ किस चीज़ में मेरे लिए बेहतर है मेरी फैमिली के लिए बेहतर है या मुझसे कितने लोगों का फ़ायदा होगा या मैं कितने लोगों के लिए अच्छा कर सकता हूँ तो वो उस चीज़ पे भी वो भले छोटी बड़ी जो भी ख्वाहिश है वो इंसान दरगुजर करता है। अच्छा आपकी नज़र में इंडिपेंडेंट और डिपेंडेंट में क्या डिफरेंशिएट है आप क्या चाहेंगे तो लोगों को किस तरह होना चाहिए खासतौर पर यूथ है अब टेक्नोलॉजी का इतना इस्तेमाल हो चुका है हम इतने लेजी हो चुके हैं यकीनन आप इस बात में मुत्तफ़िक़ हैं हर चीज़ हमारे डोर स्टेप पे आ गई एक फ़ायदा भी है और तो हम क्या कहेंगे इंडिपेंडेंट? देखें बेसिकली जो हमारी यूथ है हम AC पे बात करते हुए आए हैं आज कि उनकी डायरेक्शन सही होनी चाहिए और डायरेक्शन उसी सूरत में सही हो सकती है जब वालिदैन का अच्छा कंट्रोल है औलाद के ऊपर। आजकल का जो दौर है इस मोबाइल इंडस्ट्री ने आपकी औलाद को आपसे दूर करती रिश्तों को दूर कर दिया। हम खुद ऐसे ही हैं मैं हूँ तो मैं अपने मोबाइल में हूँ वाइफ है तो वो अपने मोबाइल में है बच्चे अपने मोबाइल में तो हमारी ज़िंदगियाँ जो हैं वो एक अजीब व गरीब दौराहे पे आ गई हैं। मोबाइल ने हर चीज़ को बिल्कुल सबोताश कर दिया। पहले घड़ी पहनते थे तो अब मोबाइल से घड़ी देख लेते हैं टार्च होती थी टार्च ख़त्म हो गया टीवी देखते थे टीवी ख़त्म हो गया मतलब गेम्स थे तो गेम्स अब मोबाइल पे आ गए। तो अगर इसका एक बेहतर और पॉजिटिव यूज़ बच्चों के माइंड में डाला जाए हम खुद अपने माइंड सेट को चेंज करें तो हम इस चीज़ को चेंज कर सकते हैं वरना आने वाला मुआशरा जो है वो बहुत
बहुत ख़राबी की तरफ जा रहा है. सही सही जहाँ सां तव्हां छा चवणु चाहींदव कहिड़ी ख़राबी तव्हांखे नज़र में अचे थी? तमामु मसला आहिनि मोबाइल जे करे. तव्हांजी ॻाल्हि सही आहे त फिज़िकल एक्टिविटी ॿारनि जी ख़तमु थी वई आहे, ॿारनि जी ग्रोथ हुन जे करे रुकिजी वई आहे ऐं फिज़िकल एक्टिविटी न हुजण जे करे ॿारनि जी सोच ते वॾो असरु पइजी वियो आहे. रिस्पेक्ट जेका आहे पेरेंट्स जी जेका अॻे हूंदी हुई उहा ख़तमु थी वई आहे. ॿारु महदूद थी वियो आहे. अगरि तव्हां ॿार खे कमरे में महदूद थियो ऐं कमरे में पूरी दुनिया सां गॾु कनेक्ट आहे, माइट सम्झे पियो त ॿारु मुंहिंजो रूम में रेस्ट पियो करे या पढ़ाई पियो करे पर उहो दुनिया सां कनेक्ट लॻो पियो आहे. फिज़िकली जेको ॿारु एक्टिव हूंदो उनजी मेंटली ग्रोथ थींदी हुई ऐं उहा ग्रोथ बंदि थी वई आहे. असां वटि इशूज़ जेके आहिनि पब्लिक पार्क्स जा इशूज़ आहिनि, जेके उहे पब्लिक पार्क्स थियनि, प्ले ग्राउंड जा इशू आहिनि, ॿारनि खे उहे ॾिना वञनि. स्कूल्स में बि तव्हां ॾिसो नंढनि नंढनि कमरनि में घरनि में स्कूल्स खोलिया पिया वञनि. एग्ज़ैक्टली. ॿार तमामु कंजेस्टेड माहौल में स्कूल वञनि था ऐं उतां अचनि था घर में महदूद थिया. ॿारनि खे उहा फीलिंग्स ई कान्हे हाणे त असांखे को ॿाहिरि दुनिया में घुमणो आहे, ॾिसणो आहे, फ्रेश एयर वठणी आहे. ॿारु उन महदूद माहौल में महदूद थी वियो आहे ऐं ॿार खे अगरि ज़ोरी ॿाहिरि वठी था वञो त हू वरी अची मोबाइल या गेम इंडोर गेम था वञे थो. वाकई ईअं हवाले सां काफ़ी डिस्कनेक्ट्स आहिनि. हिकिड़ी तस्वीर आऊं ॾिठी त हिकिड़ी 90s जी तस्वीर हुई, हिकिड़ी 20 जी तस्वीर हुई, जंहिंमें हिकिड़े 90s में हिकिड़ी मदर जेकी आहे पंहिंजे ॿार खे ज़ोरी ॿाहिरों गीले अंदरि बि विहे, हुननि जे हथ में को फुटबॉल्स बैट बॉल्स इहे सभु हुया. वरी 20 जी पिक्चर असांखे इहा ॾेखारे पई त हिकिड़ी माउ जेको आहे उनको फोन खसे करे ज़ोरी ॿार खे बॉल ॾेई करे ॿाहिरि पई कसी ॾे. केतिरो 90 ऐं 20 में इन सॼी हाके में केतिरो डिफरेंट अची वियो. और बिल्कुल हालात इस इंडस्ट्री ने, इस मोबाइल ने बिल्कुल चेंज कर दिए हैं कि पहले किसी ज़माने में अगर आप 90-80 पे चले जाएं तो बच्चे जो है मोबाइल इंडस्ट्री नहीं थी, वालदा जो है वो गेट पे खड़े होकर इंतजार करती थी मेरा बच्चा गेम खेल के आएगा, ये उसका टाइम है, वो फुटबॉल खेलने गया, क्रिकेट खेलने गया. चीज़ें बिल्कुल ख़त्म हो गई हैं. अब वो अगर आज हम ये फेसबुक पे भी देखते हैं, व्हाट्सएप पे भी देखते हैं कि वो पुरानी यादें आ रही होती है कि आपने जो है ये काम किया, आपने गुल्ली डंडा खेला है, आपने फुटबॉल खेली है, आपने कंचे खेलने निकले, सब कुछ खत्म हो गया. वाकई अजीब. तो अब आज के बच्चों को ये चीजें थोड़ी अजूबा लगने लगेगी या कोई एक म्यूजियम में रखी हुई कोई एक आइटम लगा होगा कि ये जो चीज अजीब है हमने नहीं देखी. वाकई ये सवाल सकते हैं. तव्हां छा चवणु चाहींदा मशहूर साहब इन ॻाल्हि ते? इन सां ॿियो ॿारनि जी जेका स्टेमिना आहे उहा बि ख़तम थी वई. हां लेज़ीपन अची वियो आहे ॿारनि में. कुवत छोकिरा ॾिसंदव सफ़ा माना कपिड़ा उन्हनि जे मथां ईअं लुॾनि पिया. बिल्कुल ऐसे सही जवान छोकिरा जेके बि तव्हां ॾिसंदव. ॿिया वरी जेके असांजा दोस्त आहिनि उहे जिम में मोकिलनि पिया पंहिंजनि ॿारनि खे, उहो वरी बि बहितर आहिनि. कुझु न कुझु हार्ड वर्किंग थिए पई, कुझु क़िस्म से ॿियो कुझु आहे कोन. उथणो आहे वरी नाश्तो करे वरी मोबाइल खणी. सही सही बिल्कुलु बिल्कुलु. इन सां उहो माना सफ़ा लेज़ी थींदा पिया वञनि ऐं ग्रोथ हुननि जी जिस्म जी वाकई ख़तम थी वई आहे. ऐं डिसेबल जीअं को ॿार हूंदो आहे हलनि बि था माना ईअं सफ़ा डोड़ा लॻा. हा बिल्कुलु. उन्हनि जो ॿारनि जी फिज़िकल एक्टिविटी बीहक में ही फ़र्क़ु अची वियो. अॼुकल्ह जेको अहिड़ा वरी जी ना ज़रूरत जात जी माँ होते हैं, इस तरह के अब बैकबोन्स के स्ट्रेट करने के लिए भी प्रोडक्ट्स आ गए हैं. मतलब अजीब हो गया है ना एक वजह. ये चीज़ कभी किसी ने सोची नहीं होगी कि भाई हमारे बच्चों को इस चीज़ की ज़रूरत होगी कि उनको अपना बैकबोन स्ट्रेट करने के लिए अब मोबाइल्स यूज़ करते. पहले तो पढ़ने पहले जो उन्होंने पढ़ी विस्कीन जी पुठी थी है, अब तो मोबाइल्स यूज़ कर. अच्छा ऑनलाइन बिजनेस जो ये आजकल ज़्यादा ट्रेडिंग में आ चुका है. आप सोशल प्लेटफॉर्म्स पे किसी न किसी हवाले से या कोई पेज बना लिया, उस पर भी आपके जो फॉलोअर्स हो रहे हैं उस हवाले से भी अर्निंग हो रही है. इस पे क्या कहना चाहेंगे? ये क्या है? ये क्या चीज़? ये एक नया एरा है, बिजनेस का एक नया एरा है और ई कॉमर्स बहुत फैल रहा है, पूरी दुनिया में फैल रहा है. पाकिस्तान में ये अब आया है. मैं आपने अभी बात की है 90s की. 95-96 में हम लंदन जाते थे तो वहाँ ई कॉमर्सिंग इतनी ज़्यादा थी कि ई बे चलता था. सही. हमें कोई चीज़ चाहिए होती थी हम ई बे पे ऑर्डर करते थे लंदन में और घर में चीज़ आ जाती थी हमारे पास. वहाँ ये 90s में आया था. अब इस मुल्क में ये अभी आया ई कॉमर्सिंग. ये एक बहुत बड़ी ग्रोथ का बिज़नेस है. जैसे अभी आपकी मोबाइल की इंडस्ट्री पे बात हो रही है तो हमारी दुनिया जो है मोबाइल में कैद होती जा रही है और हमारी जो फिज़िकल एक्टिविटी है वो ख़त्म हो गई है. लोग जो है वो सहल पसंद हो गए, आराम पसंद हो गए. अब तो ऐसी ऐसी वेबसाइट्स आ गई हैं, ई कॉमर्स पे इतना काम हो रहा है कि आपको सब्जी घर में मिल जाएगी, हर चीज अवेलेबिलिटी है. इवन आपको अभी इतनी लाहौर की बड़ी एक वेबसाइट है ई कॉमर्स की, दाढ़ी मूछे. आपको दाढ़ी मूछों से रिलेटेड कोई आइटम चाहिए, कलर चाहिए, कैंची चाहिए, आप उसको अभी ऑर्डर करेंगे आपको हर चीज एसेसरीज. अभी वो नट से लेकर बड़ी एसेसरीज भी जो है हमारे डोर पे पहुंचे. एक्टिविटी आपकी खत्म. सही. मतलब वो पहले वहाँ पे जाना, बार्गेनिंग करना
چیز کو اپنے عازم سے کرا. اور خاص ہوتا یہ ہے کہ جب کورونا کا لاک ڈاؤن ہوا تب اس چیز کو اور زیادہ اضافہ ہوا. تاں کو بھی ساگو سوال بھی پوچھنا چاہیے تو آن لائن بزنس سے ہمارے ساتھ کتنا کنٹینیو تھیو لیکن ہکڑے شارٹ کمرشل بریک کھا پوء ناظرین کاري نہ ونجو اس سے گڏ رهجو. ویلکم بیک ناظرین. ناظرین اساں گॾ मुंहिंजी प्यारी भेण सबा मौजूद आहे. उहे ख़ूबसूरत बहितरीन सिंगर आहिनि. हनूं था उन हू असांखे कहिड़ो गीत थी ॿुधाइनि. जी सबा माइक खणंदा. زبردست زبردست زبردست. اچھا محمد حنیف صاحب آپ میں آپ کے پاس آؤں گی. ماشاءاللہ آپ کی مجھے لگتا ہے کہ لائف تھوڑی بزی لگ رہی ہے. گھر کو کتنا ٹائم دیتے ہیں آپ؟ گھر والے آپ سے کتنا خوش ہے؟ کتنا آپ ان کو آج کل بہت ناخوش ہیں. اچھا کیوں؟ اس کی وجہ یہ ہے کہ اس سال میں الیکشن کنٹیسٹ کر رہا ہوں روٹری انٹرنیشنل کے ڈسٹرکٹ گورنر کا. صحیح صحیح. تو فیملی کو ٹائم نہیں دے پا رہا. لیکن یوزولی میری کوشش ہوتی ہے کہ میں فیملی کو ٹائم دے پاؤں. اور اینولی الحمدللہ بچوں کو لے کے ہم باہر چلے جاتے ہیں اور مہینہ 20 دن 25 دن باہر گزار کے آ جاتے ہیں. لیکن یہ 2 سال کرونا کی نظر ہو گئے تو ہم کہیں بھی نہیں گئے اور فیملی کو کوشش کرتے ہیں کہ ٹائم دے دیں لیکن آج کل مشکل ہو رہا ہے. مشکل ہے. اچھا سب سے زیادہ ماشاءاللہ آپ کے بچوں میں سے آپ کتنا کس میں زیادہ ٹیلنٹ دیکھتے ہیں کہ آپ کے لیول تک؟ میری 2 بیٹیاں ہیں اور دونوں ماشاءاللہ ایک اے لیول میں ایک او لیول میں اور دونوں ٹیلنٹڈ ہیں. بس چھوٹی کا جو ہے پڑھنے پہ زیادہ رجحان ہے اور بڑی کا جو ہے وہ چاہتی ہے کہ میں مطلب ہے کم پڑھوں اور زیادہ ترقی کروں. اچھا یہ تھوڑا یہ بھی آسان ہوتا ہے. جیسے بڑے بڑے لوگ بھی ہوتے ہیں نا ان کی سوچ الگ ہوتی ہے. جیسے یہ دیکھیں آئنسٹائن تھا بل گیٹس تھا. انہوں نے کون سی اتنی ڈگریاں حاصل کی اتنے سارے سبجیکٹس میں فیل بھی ہوئے پھر بھی دیکھیں آج تک ان کی وسیلے سے ہم اتنی ٹیکنالوجی کا استعمال کر رہے ہیں اور خوش ہیں. اچھا کھانے پینے میں کیا پسند ہے؟ کھانے میں ہر چیز کھا لیتا ہوں اور وائف میری ماشاءاللہ وہ خود بھی لا گریجویٹ بھی ہیں کامرس گریجویٹ بھی ہیں لیکن بچوں کے ساتھ لگی رہتی ہیں. لیکن کوشش ہوتی ہے کہ گھر کا کھانا وہ خود بنا لیں. اچھا مطلب آپ کی وش ہوتی ہے؟ ہاں وش ہوتی ہے. ویسے ملازم بہت ہے لیکن وہ خود بنا لیتی ہیں الحمدللہ. اور فیملی ایک اچھی فیملی سیٹل فیملی ہے. سب پڑھے لکھے ہیں. صحیح صحیح. تو اچھا زیادہ فرمائش کیا کرتے ہیں ہماری بھابھی سے آپ کہ کیا کچھ چیز آپ کی میں مٹن کھاتا ہوں تو بس زیادہ فرمائش ہر قسم کی مٹن کی ہوتی ہے. اچھا مطلب مٹن کسی بھی فارم میں مل کسی بھی فارم میں مل جائے. کبھی خود ایکسپیرینس ہوا کچن میں جانے کا؟ اچھا یونیورسٹی کالج کے زمانے میں ہوتا تھا. اب تو زمانہ ہو گیا اب نہیں گیا. چائے کبھی کبھی بنا لیتے ہیں. چائے کبھی وہ اکثر طور پہ یا صبح کی چائے ہوگی چائے کبھی کبھی بنا لیتے. چلو ٹھیک ہے کچھ تو رکھا چائے کا. تو کون سے آپ کے جو باہر آپ جاتے ہیں گھومنے پھرتے تو کون سا فیوریٹ آپ کی جگہ پسند؟ میں یوزولی مطلب میں نے پوری دنیا دیکھی ہے بچوں نے بھی دیکھی ہے لیکن ہم جب بھی اٹلی جاتے ہیں تو اٹلی میں ایک چاہم ہے. کیا وجوہات ہے اس میں؟ ویکیشنز کے لحاظ سے میں سمجھتا ہوں اٹلی یا یو کے سب سے بہتر ملک ہے. اس میں ایک تو یہ ہے کہ آپ کو لا اینڈ آرڈر بہت اچھا ہے اور لوگ بہت اچھے ہیں. مطلب وہاں ہیومن رائٹس کا بہت زیادہ احترام کیا جاتا ہے. فار ایگزامپل اب یو کے دیکھ لیں. آپ کے یو کے میں آپ کو آپ لنڈن میں جائیں برمنگھم جائیں مانچسٹر جائیں تو آپ کو ہر جگہ نظر آئے گا کہ آپ کو جو ہے نا وہ سکھ بھی نظر آئے گا ہندو میں نظر آئے گا. ریلیجس کے حوالے سے یونائٹڈ کنگڈم بہت آزادی دیتا ہے اور ان کے تہواروں کے اس کے حوالے سے بھی ان کو بہت سارے بونس پیکیجز. کوئی شخص آپ کو یہ کہے کہ لندن کی کسی گلی میں کسی مین اسٹریٹ پہ مسجد نہیں ہے تو وہ جھوٹ بول رہا ہوگا. بالکل صحیح کہہ رہے ہیں. اتنی ریلیجیس آزادی. پھر آپ یہ دیکھیں کہ ہر چھوٹی چھوٹی جگہوں پہ پیدل چلنے والوں کی سہولت الگ ہے اور ان کے لیے جو ہے نا لائٹس آن ہو جاتی ہے سگنل بند ہو جاتے ہیں وہ روڈ کراس کر لیتے ہیں. ہم جو بینگ اے مسلمان ہمارے یہاں یہ چیز یہاں پہ نہیں ہے لیکن آپ یو کے میں دیکھیں کہ ویجز کا بہت اچھا نظام ہے. بالکل بالکل. جو وہاں ڈیلی ویجز والے ہیں وہ جب منڈے کو ڈیوٹی پہ جاتے ہیں اور فرائیڈے کو آف کرتے ہیں تو ان کو 6-5 دن کی سیلری دی جاتی ہے. واقعی ایک سسٹمیٹک اور ایک بہترین طریقے سے جو استعمال ہوتا ہے وہ وہاں کے بڑے بڑے. تاں کے بڑا شاپ جنا ساتاں ودائندو کہڑے ملک گھمण جی خواہش ہے تاں؟ मां थोरो घणो घुमियो आहियां. साईं त काफ़ी घुमिया आहिनि. बहरहाल मां US बि वियो आहियां ऑस्ट्रेलिया बि वियो आहियां ऐं पंहिंजो काफ़ी मां घुमिया पर हाणे मां पंहिंजे फैमिली ट्रिप सां वधीक फोकस कया. मां हुनखे हींअर लास्ट US घुमायसि पोइ हुन खां पोइ यको कोरोना जे हवाले ते. माशाल्लाह उम्मीद है तने वधिक तव्हां जेको अची रहियो पर आपको हमारे प्रोग्राम सुबह मेरा में आगे कैसा लगा? बहुत अच्छा लगा. सो नाइस ऑफ यू. और आपका प्रोग्राम भी बहुत अच्छा है एनर्जेटिक है और कुछ यादें भी ताज़ा हो गई
और कुछ लोगों के साथ अपने थॉट्स भी शेयर हो गए. बहुत थैंक यू शुक्रिया. तव्हां छा चवंदा आहियो शॉर्ट में तमामु कीअं लॻो बहितरीनु असांखे ख़ुशी थींदी आहे हिकिड़ो असांखे लैंग्वेज बि पंहिंजी मिलंदी आहे इन करे बि सुठो लॻंदो आहे ऐं सुबुह महिरान में सुबुह जॾहिं माण्हू फ्रेश हिकिड़ो ईंदो आहे त हिकिड़ो सुठो एनवायरनमेंट मिलंदो आहे. थैंक यू जरा साहब जी मशहूर सर तव्हां त असां बयान था ॾिसो कीअं लॻो मूं अची करे असांजे प्रोग्राम ॾाढो ख़ुशी थी ॾाढी. ऐं राति जो अदा खे मूं यादि कयो पियो असांजे उस्ताद गुलाम हुसैन सां गॾु हुयासीं. अच्छा सही अदा मुर्तज़ा जी ॻाल्हि थी त ओॾी महिल अदा जी फोन अची वई. अच्छा मन वरी उमिरि थी असांजे डॉक्टर साहब जी. अच्छा थी सभु तव्हांखे अची करे कीअं लॻो? हिते मां जॾहिं बि ईंदी आहियां मूंखे इलाही मज़ो ईंदो आहे ऐं तव्हां सां मिलंदी आहियां त मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे. थैंक यू सभु मूंखे बि इलाही ख़ुशी थी. थैंक यू तव्हां सभिनी जुड़ा. अच्छा मूंखे इलाही यकीननि तव्हां सभिनी सां ॻाल्हाईंदे इलाही सुठो लॻो ऐं ख़ासि तौर ते सबा खे जेको मूंसां मिली करे ॾाढी ख़ुशी थी. लेकिन मोरे जी मौसम कीअं आहे सबा? मोरो जी मौसम गर्मी आहे गर्मी आहे थोरो ॿुधणु चाहियां पई अपडेट बि करणु चाहियां पई. चलो थैंक यू सो मच. वरी वरी महिरबानी तव्हां सभु जी. जीअं त नाज़िक असांजे वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुराणे थो पहुतो इनशाला जेको आहे सुभाणे वरी मुलाक़ात थींदी. तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण्हुनि खे ॾींदा इजाज़त. दुआउनि में यादि. अल्लाह हाफ़िज़.